अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में अवां खे भलीकार कयां थो। सामीन हैदराबाद में सिंध जे जदीद तरक़ी पसंद ऐं वतन दोस्त शाइर शेख हयात खिरात जे तहसीन पेश करण लाइ खाना बदोश राइटर्स कैफ़े पारां 5 ॾींहंनि वारो पंजो हयात मेलो शुरू थी वियो। तक़रीब जी कार्रवाई हलाईंदे अरफाना मल्हा चयो त शेख हयात सदियुनि जो शाइर आहे। शेख हयात खे इहो यकीन हो त हिन ॾींहं ते मेला मचणा आहिनि। शेख हयात जा आशिक़ चाहींदड़नि ऐं शाइरनि जी शौक़ीननि जो जोश ऐं जज़्बो ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। खाना बदोश राइटर्स कैफ़े सिंध म्यूज़ियम जे अङण ते मुनक़द कयल तक़रीब में सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह ॻाल्हाईंदे चयो त हयात मेलो पंजो लॻो आहे, पर एतिराफ़ कयां थो हिन भेरे सहकार कयो आहे। जॾहिं त सरकार मेड़ा न मचाईंदी आहे पर माण्हू मेड़ा मचाईंदा आहिनि। हिते सक़ाफ़त खाते ठहण खां अॻु मेला लॻंदा रहिया आहिनि। शेख हयात पाण लिखियो आहे त उर्दू अदब में मुंहिंजो पसंदीदा शाइर असगर नदीम सैयद आहे। पंजाबी अदब जे शाइर अहमद सलीम पंजाबी में ॻाल्हाईंदे चयो त शेख हयात जी शाइरी जे दुश्मन रशीद अहमद लाशारी जे करे आऊं शेख हयात तरफ़ मुतवजह थियुसि। उनखां पोइ आऊं शेख हयात सां सखर मिलणु आयुसि। हुन चयो त शेख हयात मूं इजाज़त वरिती हुई त संदसि शाइरी खे पंजाबी में तर्जुमो कयां। शेख हयात जे फर्ज़ंद मोहनस शेख हयात चयो त हीअ हयात जो न पर सॼी सिंध जो मेलो आहे। हिन मेले जी वॾी कामयाबी इहा आहे त हीउ मेलो मुसलसल 5 ॾींहं या हफ़्तो तसलसल सां हले थो। अदीब ताज जो आजाण ॾींहुं चयो त शेख हयात जो मेलो सिंध जी अवाम जो मेलो आहे। हयात मेलो माना मुनफ़रद मेलो आहे जेको हयात जे आशिक़नि पारां मुनक़द कयो वेंदो आहे। अमर सिंधू चयो त खाना बदोश पंहिंजे अङण ते नए अवामी उत्साह वारे अमल खे जनमु ॾिनो आहे। सिंध जी मिटीअ में महकंदड़ सक़ाफ़त वारा रंग खाना बदोश जे अङण ते ॾिसबा आहिनि। हिन चयो त फिटाई खां पोइ हयात सिंध जी सुञाणप ऐं ॼाण ऐं सिंध जी क़ौमी वजूद जो सितारो बणिजी चुको आहे। सामीन, हिन प्रोग्राम जी समूरी कार्रवाई अवांजी समातुन में पेश करे रहिया आहियूं। बिटाई लाइ शेख हयात चयो त बिटाई जी शाइरी हिन धरतीअ खे अनोखी सालमियत ॾिनी आहे ऐं उन शाइरीअ जो वास हर माण्हूअ में आहे। ऐं जॾहिं बिटाई जो कलाम ॻायो वञे थो तॾहिं हू ईअं सम्झनि था त हू हिकु जिस्म वांगुरु आहिनि ऐं सभु साॻी सुगंध मां साह खणनि था। इहे शेख हयात जा लफ़्ज़ हुया जंहिं बिटाईअ खे भेटा पेश कई हुई। ऐं हाणे बिटाई जे कलाम खां पोइ मां हिन महफ़िल जे जेका सदारत करे रहिया आहिनि जंहिं शख़्सियत खे उनखे सभ खां पहिरें तव्हां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में स्टेज ते अचण जी दावत ॾींदसि। सैयद सरदार अली शाह, मिनिस्टर कल्चर। संदन ख़ुसूसियत इहा आहे त बिटाईअ जे उन कबीले सां तालुक़ रखे थो। हू पाण हिकिड़ो शाइर आहे जंहिंजे लाइ बिटाई सरकार चयो हुयो त शाइर उहे वण थींदा आहिनि जंहिंजा गुल सदाईं फुटंदा ऐं टिड़ंदा रहंदा आहिनि। सो शाइरनि खे हमेशह हूअं बि तमामु घणी मञता ॾिजे। ऐं उनखां पोइ हिन महफ़िल में इसके बाद इस महफिल में हमारे लाहौर से पाकिस्तान के मायानाज, ड्रामा नवीस, नावल निगार और मैं समझती हूँ कि पाकिस्तान के 3 जनरेशन्स उनके नाम से वाकिफ़ हैं। असगर नदीम सैयद आप सबके भरपूर तालियों में मैं गुजारिश करूँगी। असगर नदीम सैयद के साथ शेख हयात को उर्दू के जो हमारे दानिश्वर हैं, उर्दू के शुरा हैं, जो उर्दू का हल्का है उसमें 2 शख्सियतों ने मुतारिफ कराया, फाहमीदा रियाज और अहमद सलीम। अहमद सलीम ने शेख हयात की पंजाबी में भी शायरी ट्रांसलेट की और अहमद सलीम को मैं समझती हूँ कि पूरे पाकिस्तान बरे सगीर में अपनी दानिश की वजह से, अपनी तहकीक की वजह से, अपनी शायरी की वजह से और अहमद सलीम की खुसूसियत यह है कि जैसे शेख हयात को सिंधी से इश्क था, सिंधी ज़बान से इश्क था, अहमद सलीम को पंजाबी ज़बान से इश्क है। और जो अपनी ज़बानों से इश्क करते हैं हमारे लिए वो मोतबर ही होते हैं। उसके बाद शेख हयात के फर्जंद जो खुद
شاہد لطیف بھٹائی یونیورسٹی میں پروفیسر ریٹائر ہوئے ہیں، دانشور ہیں، صوفی منش انسان ہیں، مونس شیخ ایاز کو میں گزارش کروں گی کہ اسٹیج پہ آئیں۔ ہمارے حاضرین مجھے لگ تو رہا ہے کہ بڑے پرجوش ہیں، اور یہ میلہ ہے، شیخ ایاز میلہ ہے، اور میلے میں ایک جذبہ ہوتا ہے، ایک جوش ہوتا ہے، ایک ولولہ ہوتا ہے۔ تاڑیاں بجائیں تو مجھے پتا چلا کہ یہ میلہ ہے، یہ کوئی کانفرنس نہیں ہے۔ ہمیں کہا جاتا ہے کہ اتنے ادبی میلے ہو رہے ہیں اور آپ لوگ ایک میلہ کیوں لگا رہے ہیں؟ آپ کوئی سنجیدہ کام کریں، کوئی کانفرنس کر لیں۔ ہم یہ جواب دیتے ہیں کہ شیخ ایاز ہمیشہ اس بات پہ فخر کرتے تھے کہ میں سندھ کا جائر ہوں اور سندھ کا بچہ بچہ مجھے گائے گا، ایک دور ایسا آئے گا۔ تو شیخ ایاز کو سندھ کے عوام کی امانت ہے، اور عوام صرف وہ جگہ میلے ہوتے ہیں جہاں پہ آتے ہیں، کانفرنس میں تو خواص آتے ہیں۔ تو ہم تو شیخ ایاز کو عوام اور خواص کے لیے برابر کا شریک کرنے کے لیے میلہ مٹاتے ہیں، اور یہ 5 دن کا آج جس کا افتتاح ہونے جا رہا ہے، یہ 5واں میلہ ہے۔ اس سے پہلے 2015 میں جب شیخ ایاز میلہ ہوا تھا، اور وہ میلہ بھی اسی گراؤنڈ میں ہوا تھا، اور کلچر اینڈ ٹورزم اینٹیکوٹی ڈپارٹمنٹ کے تعاون سے ہوا تھا، اور 5 سال کے بعد دوبارہ اسی گراؤنڈ میں یہ میلہ ہو رہا ہے، اور یہ آج کلچر ٹورزم اینڈ اینٹیکوٹی ڈپارٹمنٹ کے تعاون سے ہو رہا ہے۔ کلچر ڈپارٹمنٹ انفیکٹ اس میلے میں ہمارے کو ہوسٹ ہیں۔ ہم اپنے سارے معزز مہمان کو خوش آمدید کہتے ہیں۔ ان ساں گڈو گڈ امن سلیم صاحب اور اصغر ندیم سید صاحب آپ سے معذرت کے ساتھ شیخ ایاز کے پروگرام کی کمپیئر ہم کوشش کرتے ہیں کہ بائے لنگوئل ہو، سندھی اور اردو ساتھ چلائیں گے۔ ان کھاں پوء ماں شیخ ایاز میلہ کمیٹی ہے اساں جی، ان جے طرفاں تاج جوئے صاحب کے گزارش کندس تے اسٹیج تے اچے ऐं खाना बदोश राइटर्स कैफे जी रूह रवां अमर सिंधु खे बि चवंदसि त उहा स्टेज ते अचे थोरी देरि लाइ सही, छो त अमर सिंधु इंतज़ाम संभाले रही आहे ऐं उन जे करे उहा किथे अमर सिंधु तव्हां थोरी देरि लाइ स्टेज ते अचो। असां पंहिंजे महिमाननि खे हमेशह वांगी रवायती तौर ते कुझु सूखड़ियूं ॾींदा आहियूं ऐं कुझु गुल ॾींदा आहियूं। शेख अयास जो मेलो आहे उन जी शुरूआत में मां अमर सिंधु खे चवंदसि त असांजे न जेका महफ़िल जी सदारत करे रहियो आहे सैयद सरदार अली शाह खे गुलनि जो बुके ऐं लुंगी जेका आहे असांजी उहा पेश करे। मां सरदार अली शाह साहब के गुजारिश कंदसि त असांजे महिमान असगर नदीम सैयद साहब के बुके ऐं लुंगीअ जो तोहफ़ो पेश कनि। मैं गुजारिश करूंगी सैयद सरदार अली शाह साहब को कि अमन सलीम साहब को भी ये बुके और अजरक का तोहफ़ा पेश करें। जो हमारे उसके साथ जो अमन सलीम साहब आप सेहत देख रहे हैं, इस्लामाबाद से शेख अयास मेले को सुन के खुद यहाँ पे आज शरीक होने के लिए आए हैं, और मैं गुजारिश करूंगी कि मुनिस शेख अयास को बुके और अजरक का तोहफा पेश करें। महिरबानी तमाम घणी। शेख अयास के इहो त यकीन हो त मूं ते मेला मचणा आहिनि, पर शेख अयास कॾहिं कॾहिं शिकायत बि कंदो हो जे शेख अयास लिखियो हो त धरती मूंसां वड़, धरती मूंसां वड़, तूं छा कंदीअ जेरे, किरीअ खां पोइ सांभिया तो सभु झूना बड़, धरती मूंसां वड़ तूं सां कंदीअ जेरे, जुगनि ताईं थी वञे जेॾा मुंहिंजी जड़। उनखे ख़बर हुई त शेख अयास सदियुनि खां सदियुनि जो माज़ीअ जो ऐं मुस्तक़बिल जो शाइर आहे, त चयो हुयईं त जुगनि ताईं थी वञे जेॾा मुंहिंजी जड़, कीअं जीअं गूंच फलाड़िया पुॼाणा पतझड़। सो शेख अयास खे इहा त यकीन हो त उन ते मेला मचणा आहिनि, पर एतिरी मुस्तक़िल मिज़ाजीअ सां 5 ॾींहं लाॻीतो ही जेको मेलो थी रहियो आहे, इहा इन ॻाल्हि जी गवाही आहे त शेख अयास जा आशिक़, शेख अयास जा चाहींदड़ ऐं सिंध में शाइरीअ सां लगाव रखंदड़ जेको असांजो अवाम आहे, उन जी जेका जोश ऐं जज़्बो आहे उहो रोज़ बरोज़ वधी रहियो आहे। तॾहिं ही मेलो हमेशह वांगी लॻी रहियो आहे। असां उमेद कयूं था जॾहिं मां हिन मेले जी दावत ॾियण लाइ सरदार अली शाह साहब खे फ़ोन कई त मूं चयो तव्हांजो पंहिंजो मेलो आहे, तव्हां अचो, त मूंखे जवाब में
ॾाढो सुठो जुमिलो चयो त ही अयाज़ जो मेलो आहे ऐं असां सभु ईंदासीं। सो ही अयाज़ जो मेलो आहे, ही उहो मेलो आहे जेको अयाज़ जा चाहींदड़ लॻाईंदा आहिनि, अयाज़ सां प्यार कंदड़ लॻाईंदा आहिनि। ऐं हिन मेले में सभिनी जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे। कुझु शरीक थी हिसो विझंदा आहिनि, कुझु उत्साह ॾेई हिसो विझंदा आहिनि ऐं कुझु असांखे बाक़ाइदा हिन मेले में मदद कंदा आहिनि। असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं मां शेख अयाज़ मेला कमेटीअ जे पारां ताज जोए साहिब खे चवंदसि अचे ऐं आजियाणो पेश करे। सगॾे अहिड़ी सच मुंहिंजे जकड़ियल जीअ खे ॻिची थिए गच त बि चवां जो चवणो हुजे। पंजे अयाज़ मेले जी इफ़्तिताही तक़रीब जा सदर असांजा दोस्त ख़ूबसूरत शाइर सकाफ़त सयाहत ऐं नवाज़रात खाते जा वज़ीर सैयद सरदार अली शाह साहब, अदीब नक़ाद ऐं सकाफ़त खाते हुकूमत सिंध जो सेक्रेटरी अकबर लिगारी साहब, मुल्क जा नामवर अदीब ऐं दानश्वर असगर नदीम सैयद अहमद सलीम ऐं मुनिस अयाज़ साहब, सॼी सिंध ऐं मुल्क जे ॿियनि हिसनि मां आयल अदीबो, दानश्वरो, साझावंद भाइरो ऐं भेनरो, अयाज़ मेले जा ऑर्गेनाइज़रो, वॉलंटियर साथियो, सहाफ़ियो, जीए सिंध, जीए आलमे इंसानियत। अवां सभिनी खे हिन पंजे अयाज़ मेले में अचण ते खाना बदोश राइटर्स कैफे जे अंगण ते भली कार चवां थो ऐं दिलि जे ख़ुलूस सां अवां जी आजियां करियां थो। ही शेख अयाज़ जो मेलो सिंध जे अवाम जो मेलो आहे, सिंध ऐं अयाज़ जे आशिक़नि जो मेलो आहे। कलंदर शहबाज़ भिटाई ऐं सचल साईं जा मेला असांजा क़ौमी ऐं अवामी मेला आहिनि, पर उन्हनि मेलनि जा समूरा इंतज़ाम सरकार कंदी आहे ऐं उन जे इंतज़ामनि में अवाम जी शिरकत न हूंदी आहे। अयाज़ मेलो उन हवाले सां बिन मुनफ़रद मेलो आहे जेको अयाज़ जे आशिक़नि ऐं सिर्फ़ फ़िरियन शख़्सनि शुरू कयो आहे। उन में दानश्वरनि, अदीबनि ऐं विचें क्लास जे साझावंदनि जो हथ ऐं किरदारु आहे। अयाज़ मेले जी इब्तिदा 2015 खां कई वई हुई। पहिरें साल 8 ॾींहं, पोइ 7 ऐं 6 ॾींहं ऐं गुज़िरियल साल 2018 खां इन साल 2019 ताईं हीउ मेलो 5 ॾींहंनि जो लॻी रहियो आहे। पहिरें साल असां सां सकाफ़त खाते हुकूमत सिंध सहकार कयो हो ऐं हर साल कमिश्नर हैदराबाद जो सहकार बि हासिलु रहंदो आहे। ऐं हिन साल वरी सकाफ़त खाते जे अदब दोस्त वज़ीर ऐं सेक्रेटरी अकबर लिगारी ऐं साईं सरदार शाह साहब जो असां सां सहकार शामिल आहे। गॾोगॾु कमिश्नर हैदराबाद जो बि सहकार शामिल आहे। साथियो, हिन मेले जी हिकु ख़ुसूसियत इहा आहे त हर साल 100 जी लॻभॻि सिंध जे यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द ऐं शागिर्दाणियूं वॉलंटियर्स तौरु हिन मेले जा इंतज़ाम संभालींदा आहिनि। हिन मेले जा सभु इंतज़ाम, रिसेप्शन, हॉल मैनेजमेंट, स्टेज, महिमाननि जी आजियां, खाधो पीतो ऐं मीडिया ऐं रिपोर्टिंग जा सभु कम हू अयाज़ सां मोहबत जे जज़्बे हेठि संभालींदा आहिनि। को बि उजूरो न तलबींदा आहिनि। असां सिर्फ़ु खेनि बेज ऐं अयाज़ शर्टूं ॾींदा आहियूं ऐं खेनि सिर्फ़ु जस ऐं शाबाश जा तमग़ा मिलंदा आहिनि। अयाज़ वटि उन नौजवाननि जी अहमियत हुई ऐं आहे, तॾहिं त हुन खेनि पंहिंजो ख़्वाबु ऐं सदियुनि जे सुवाल जो जवाबु छॾियो हो। ॻाढ़ा गभरू सिंध जा, तूं ई मुंहिंजो ख़्वाबु, तूं ई आहीं जवाबु सदियुनि जे सुवाल जो। साथियो, शेख अयाज़ सिंध जे माज़ीअ ऐं हाल जो तर्जुमान ऐं मुस्तक़बिल जो नक़ीब शाइर आहे, जंहिं सिंध जे जदीद फ़िक्री, सियासी ऐं अदबी उणत कई आहे। शाह लतीफ़ मुग़ल मुती समाज ऐं कलोड़ा दौर में सिंध ऐं सिंधी क़ौम जी तश्कील ऐं तमीर जा ख़दोख़ाल तरतीब ॾिना हुआ ऐं 20-21 सदीअ में जदीद सिंध जे तशख़ुस ऐं आज़ाद वजूद जी तमीर में शेख अयाज़, साईं GM सैयद इब्राहिम जोए, हशू केवल रामाणी, रसूल बख्श पली जे ऐं ॿियनि मुफ़क्किरनि सां गॾिजी साॻियो किरदारु अदा कयो आहे ऐं सिंधी ज़बान ऐं शाइरीअ खे दीवार चीन खां बि वधीक हिफ़ाज़ती कोट ॾेई छॾियो आहे। हिन लतीफ़ जे सपने खे साबिया वारे तानी पेटे ते उणियो आहे ऐं चयो आहे, ही सपना मुंहिंजे झोलीअ में, ही आधीअ राति उणत लोको, कुझु शाह ॾिनी, कुझु शेख ॾिनी, हिन सिंधड़ीअ खे सूरत लोको। उन उणत ऐं
सूरतगरीअ जो नक्शो शेख अयाज़ ख़ुदि मुस्तक़बिल जे सिंध जे महिमाननि ॾाढो हिन रीति पेश कयो आहे। तुंहिंजो मूंखां पोइ अची टींजर खां कारूंदर ताईं सिंधड़ी ॻाढ़ो थूंबो थी वेंदी तेसीं ऐं उन ते मुंहिंजी फुलड़ियूं फुलड़ियूं ॾात ॾिसी शाल इहो सम्झी ॾात वॾी शइ न आहे पर सच वॾी शइ आहे ऐं जो सच मचाए सो मच वॾी शइ आहे। त अयाज़ न रुगो सिंध जी सुञाणप आहे पर उन सुञाणप में संदसि सच जो मच बि शामिल आहे जंहिंजी रोशनी कॾहिं बि झीणी न थींदी। अयाज़ सिंध जे सुकाल ऐं आजपे जे पैगंबर सां गॾु अमन आलम इतिहाद इंसानी ऐं तरक़ीअ बनी आदम जी आलमगीर पैगाम जो प्रचारक बि आहे। तॾहिं त हिन चयो हो जंहिं ते बि थियो जंहिं जाइ थियो सो मूं ते ज़ुल्म थियो आहे। का बांह वढी मूं तां कई जो कांह कपियो सो मुंहिंजे कंधीअ जो आहे। कोई बि कुठो जेको बि छुरो जंहिं ते बि हलियो सो मुंहिंजे रत रतो आहे। जंहिं वक़्तु बि मूं को गीत चयो हिन धरतीअ जो को कर्ज़ चुको आहे। शेख अयाज़ पीढ़ी मुरीदीअ क़बर परस्ती ऐं बुत परस्तीअ जो क़ाइल न हो। हिन खे पक हुई त हिन ही पाण ऐं हिन जी शाइरी ज़िंदा रहंदी। सोचिए तूं मता मूं मता मुक़बरो सोचिए तूं मता मूं मथा मुक़बरो चंड तारा कतियूं सिज जूं मशलूं मूं मथा रोज़ ॿरंदियूं पयूं ही ख़ुदाई मुजावर जियां रोज़ मूं ते कंदा सोजरो रोज़ मूं ते शफ़क़ पण पाए ज़रिए जा अक़ीदत जो इज़हार मूंसां कंदी। ॾींहं जो सूरज मुखियुनि सां पई ज़िंदगी झलकंदी राति राबेल जा गुल निछावर कंदी माक सां त मिटीअ खे मुअत्तर कंदी आऊं हूंदुसि जिते। तूं मता हिन गुनाहगार खे कंहिं वॾे पीर सां भेटीअ शाइरी रेटीअ जंहिं हज़ारे बुज़ुर्गियूं भुलाए छॾियूं सिज हेठां ककर में लिकाए छॾियूं मशलूं सभु जलाए छॾियूं जे न कोई बुझाए सघे ऐं तूफ़ान कोई बि तिन खे विसाए सघे। अयाज़ शेख असां शेख अयाज़ जे हिन मेले में गुज़िरियल सालनि में समय अदीबनि स्कॉलरनि खे घुराए खाउन अयाज़ जी शाइरीअ जे मुख़्तलिफ़ रुखनि उन जे आफ़ाक़ी क़दरनि समाज ऐं सियासत में अदा कयल किरदार संदसि मुशाहिदे ऐं मुताले जी वुसअत आलमी अदब में संदसि कद ऐं किरदार संदसि शाइरीअ में समायल मुसवरी आफ़ाक़ियत ऐं तामीयत बाबति ॻाल्हायो आहे। हिन साल बि 20 सेशननि में 80 खनि अदीब अयाज़ जी फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत ते ॻाल्हाईंदा। हिन भेरे असां अयाज़ बाबति सॼे मुल्क मां मुफ़क्किर शाइर ऐं अदीब घुराया आहिनि जेके अयाज़ जी फ़नी ऐं फ़िक्री रुखनि ते ॻाल्हाईंदा। अयाज़ मेले जो मक़सदु अयाज़ ऐं संदसि शाइरीअ जे फ़िक्र जी न रुगो सिंध न रुगो पाकिस्तान पर दुनिया ते वुसअत खे फैलाइण आहे। अयाज़ ते ज़िंदगीअ में ऐं ज़िंदगीअ खां पोइ बि तनक़ीदूं थियूं पर हिन पंहिंजे ज़िंद ऐं आलमगीर पैगाम में वाज़ह चयो तुंहिंजो मूंखे कीन मञींदे मूंखे का परवाह न आहे आऊं सुभाणे लाइ लिखां थो जेको नेठ त अचणो आहे मूं ते मेड़ो मचणो आहे। उहो सुभाणो उहो मुस्तक़बिल अची वियो आहे ऐं अयाज़ ते गुज़िरियल 5 सालनि खां ही मेड़ो मतो रहे थो। उमेद त असां ईंदड़ साल हिन अयाज़ मेले में दुनिया मां अदीबनि स्कॉलरनि खे घुराए अयाज़ जी शाइरी ऐं अहमियत खे आलमगीर बनाईंदासूं ऐं इन सिलसिले में मूंखे ख़ातिरी आहे त सक़ाफ़त खातो हुकूमत सिंध पंहिंजो किरदारु अदा कंदो। ऐं हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि वाज़ह कयां त शेख अयाज़ जी समूरी कलेक्शन जेका आहे शाइरी ऐं नस्र में उनखे सक़ाफ़त खाते छपाए पधरो कयो 21 जुल्दनि में ऐं उन स्कीम जो बानी मदद अली सिंधी साहब बि असां वटि मौजूदु आहे। असां उनखे बि भलीकार चऊं था शौकत हुसैन शोरे खे बि भलीकार चऊं था ऐं अवां मां उमेद रखूं था त ही 5 ई ॾींहं असां सां सहकार में हूंदा ऐं अॻिते अवां जा हथ अवां जूं नज़रूं ऐं अवां जो साथ असां सां हूंदो। महिरबानी तमामु घणी ताज तव्हांजी। असां हिन मेले में जेके बि मेला थिया आहिनि हमेशह हैदराबाद जे मीडिया जा जेके असांजा साथी आहिनि सहाफ़ी आहिनि एडिटर्स आहिनि उन्हनि सभिनि जो टीवी चैनल्स आहिनि हुननि जो भरपूर ताउन रहियो आहे।
आहे ऐं उनजी ॾाढी सुठे तरीक़े सां पब्लिसिटी थी आहे। अॼु सिंध अख़बार हिकिड़ो पूरो एडिशन अयाज़ मेले जे हवाले सां पब्लिश कयो आहे। असां महेश कुमार जा ऐं सिंध अख़बार वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं। हाणे मां अमर सिंधूअ खे चवंदसि त अचे मुख़्तसरन खाना बदोश राइटर्स कैफ़े पारां तव्हांखे आजियाणो हुजे। सभ खां पहिरीं मां सॼी सिंध खे अॼु खाना बदोश जे तरफ़ां अयाज़ जे चाहींदड़नि जे तरफ़ां मां सॼी सिंध खे 5 अयाज़ मेले जी मुबारक थी ॾियां। ऐं मां इहो सम्झां थी त हीउ खाना बदोश जो अंगण कोन्हे, हीउ अयाज़ जे चाहींदड़नि जो अयाज़ सां प्यार आहे जो असां मुसलसल 5 अयाज़ मेले जो इनकाद करे रहिया आहियूं ऐं उहो इनकाद हिकिड़े वॾे कामयाबी सां जेको थी रहियो आहे। खाना बदोश लाइ मां छा चवां त खाना बदोश छा आहे? खाना बदोश ख़्वाब आहे या ताबीर आहे? कीअं चइजे त खाना बदोश पंहिंजे अंगण ते सिंध जे हिकु नए अवामी उत्साह वारे कल्चर खे जनम ॾिनो आहे, या ईअं चवां त सदियनि ताईं सिंध जे कल्चर ऐं सकाफ़ती तारीख़ जी रग रग में समायल जेका रुहानियत आहे, जेका मां ईअं चवां जेका सेलिब्रेशन आहे, जेका सिंध जा गॾियल इथोस आहिनि, सिंध जा सेंटिमेंट्स आहिनि, सिंध जो जेको जज़्बो आहे, मां कीअं चवां त उन सॼी सिंध जी रुमानियत पज़ीरी खे खाना बदोश हिकिड़ी ख़ासि मख़सूस शिकल ॾिनी आहे। ऐं मां ईअं सम्झां थी त ख़ासि तौर ते सिंध जे रग रग जे अंदरि जेको हिन देश जी मिट्टी जे अंदरि महकंदड़ कल्चर आहे, उहो खाना बदोश जे अंगण ते वक़्तनि असां ॾिसंदा रहिया आहियूं। पर हक़ीक़त इहा आहे त जॾहिं अयाज़ मेलो थिए थो त अयाज़ मेलो हिकिड़ो इवेंट कोन्हे, अयाज़ मेलो हिकिड़ो प्रोग्राम कोन्हे, अयाज़ मेलो रुगो 5 ॾींहंनि जी तक़रीब कोन्हे, पर मां सम्झां थी त अयाज़ मेलो खाना बदोश जी उहा गॾियल इज्तिमाही कोशिश आहे जंहिंमें सॼी सिंध शरीक थिए थी। ऐं इहो मां इहो ज़रूरु चवंदसि त मुमकिन आहे इहा इन ख़्वाब जी ताबीर हिन अंगण हथां थी हुजे, इहो मुमकिन आहे त इन ख़्वाब जी ताबीर असां करण वारा हुजूं, पर हक़ीक़त इहा आहे त हिन ख़्वाब जी तामीर सॼी सिंध शरीक आहे। ऐं मां इन करे सॼी सिंध खे हुन जूं मुबारकूं ॾियां थी। ऐं मूंखे जॾहिं केरु चवंदो आहे त अयाज़ जी मेले जूं मुबारकूं हुजनि त मां इहा चवंदी आहियां त इहे अयाज़ जी शाइरी जी मन्नत आहे, अयाज़ खे बेटा आहे। ऐं उहा अयाज़ जी जेका मोहबत हुई, अयाज़ जो जेको सिंध सां इश्क़ हुयो, अयाज़ जी जेका पंहिंजी जेको पोरियो हुयो, उनखे सिंध मोहबत सां मोटाए रही आहे। ऐं अॼु इहो चई सघिजे थो त असां अयाज़ खे या अयाज़ अॼु ही ॾिसी न रहियो आहे, पर मां सम्झां थी त अयाज़ हिन मेले जे हिकु हिकु अंग में, हिकु हिकु लफ़्ज़ में, हिकु हिकु रूह में जॾहिं हिते अयाज़ जो राग हलंदो, जॾहिं अयाज़ जे नाले ते हिते अदबी बहस थींदो, तॾहिं अयाज़ जी रूह ज़रूरु हुनखे ॾिसी शाद रहंदी। त खाना बदोश पंहिंजे क़याम जे 5 सालनि में अयाज़ मेले जी जेका हिकु रिवायत विधी आहे, उहा के फ़र्द के इदारे के हिकिड़े माण्हू जी कान्हे, इहा सिंध जी अमानत आहे जेका सिंध खे मोटाइजे थी। उनखां पोइ इहो मां ज़रूरु चवंदसि त ही सिर्फ़ु के माण्हुनि जी बि न आहे, पर ख़ुदि अयाज़ जी शाइरी जी ताक़त आहे, हिन जे लफ़्ज़नि जे अंदरि उहा कुवत आहे जो असां हिन अंगण ते बि अयाज़ जे नाले खे सेलिब्रेट बि करे सघंदा आहियूं, उनखे ॻाए बि सघंदा आहियूं, उनखे भेटा पेश कंदा आहियूं। ऐं 5 ॾींहं थी वेंदा आहिनि, पर न उहा थकावट ईंदी आहे, न ई जेका असां सिंध उनखे सेलिब्रेट कंदे थकिजे थी। त मां इहो ज़रूरु चवंदसि त भिटाई खां पोइ अयाज़ हाणे सिंध जी सुञाणप आहे, भिटाई खां पोइ अयाज़ सिंध जे लाइ सिंध जे क़ौमी वजूद जो हिकिड़ो इस्तारो बणिजी चुको आहे। सो तंहिंजे करे अॼु असां सिर्फ़ु इहो था कयूं त उन सिंध जे नए इस्तारे खे, जंहिंजी तामीर भिटाई जी
शाइरी ऐं जंहिंजी ताबीर अयाज़ जी शाइरी कई आहे उन इस्तारे खे परचम बनाए असां हुनजी हिन सिंध जी जवानीअ खे मस्तीअ खे मज़ाहिमत में ऐं मज़ाहिमत खे पंहिंजे सुञाणप जो ओञाण बनाए था छॾियूं। असां ईअं चऊं था त अयाज़ ऐं भिटाई सिंध जी सुञाणप आहिनि, सिंध जो ओञाण आहिनि ऐं सिंध जो गॾियल आवाज़ आहिनि। ऐं उन सां गॾु मां इहो ज़रूरु चवंदसि त असां हिन शाइर सां मोहबत बि कई आहे, असां हिन शाइर सां इश्क बि कयो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त असां हिन इश्क में कॾहिं कॾहिं हुनजो रूह रंजायो बि हूंदो ऐं जॾहिं हुनजो रूह रंजाइण वारो वक़्तु हुयो पर असां इहो सम्झूं था त हीउ जेको वक़्तु आहे इहो हुनखे भेटा पेश करण जो आहे। सो इन जे करे अयाज़ ऐं अयाज़ जी शाइरी असांजे लाइ सिंध सां इश्क जो इस्तारो आहे। अयाज़ असांजे सान जी असांजे मोहबतनि जे हिकिड़े मेड़ जो नतीजो आहे। हाणे इहे अयाज़ ऐं खाना बदोश जे हवाले सां ॿ लफ़्ज़ चवंदे मां आख़िर में सभिनी महिमाननि जा ख़ासि तौर ते असगर नदीम सैयद साहिब जा थोरा मञींदसि जेको लाहौर खां कई आयो आहे ऐं हक़ीक़त आहे त असगर नदीम सैयद साहिब खे मूं रुॻो चयो उन चयो त अयाज़ जे नाले ते केरु न ईंदो, अयाज़ जे नाले ते जॾहिं बि सॾु कंदो तॾहिं ईंदासीं। ऐं हक़ीक़त इहा आहे त असगर नदीम साहिब खे रुॻो असां सॾु कयो आहे ऐं उहे अयाज़ जे मोहबतनि में हिते असां सां गॾु अची शरीक थियो आहे। अहमद सलीम साहिब अॻे बि असां सां गॾु शरीक रहियो आहे, मां उनजा बि थोरा मञींदसि, पर हू हींअर इंतिहाई बीमारी जी हालत में छाकाणि त उनजी तबियत चाक कोन्हे पर उन नाचाकी में बि हिकिड़ो साल असां वटि न अची सघियो आहे। पर अॼु हुन अॼु अची वरी चयो आहे त हू अयाज़ जे नाले ते सिंध वटि पंहिंजी हाज़िरी भरण आयो आहे ऐं इहा हिकिड़े पंजाबी शाइर पंजाबी अदीब जी सिंध जी शाइर ऐं अदीब खे हिकिड़ी भरपूर भेट आहे। उन सां गॾु मां थोरा ई थी आहियां मुनस शेख अयाज़ जा। मुनस जो हिकिड़ो जेको आहे हवालो ज़रूरु इहो आहे त पाण शेख अयाज़ साहिब जो फर्ज़ंद आहे, पर उन खां वधीक उनजी जेका सुञाणप आहे असां वटि उहा इहा बि आहे त पाण हिकिड़ो सूफ़ी मंच हिकिड़ो दरवेश पर हिकिड़ो दानिश्वर आहे जंहिंजी दानिश जूं जेके असां पहाड़ूं मूंखे हिन ज़मीन सां ॻंढियल नज़र ईंदियूं आहिनि। पर आख़िर में मां ज़रूरु थोरा मञींदसि पंहिंजे सकाफ़त खाते जा ऐं उन जा थोरा मञण इन करे बि माना लाज़िम आहिनि त छाकाणि त हिन प्रोग्राम जे अंदरि तव्हांखे नज़र आयो हूंदो त हिन प्रोग्राम जे अंदरि जीअं आम तौर ते थींदो आहे त खातो सकाफ़त खातो सहकार कंदो आहे, हुनजो तावन हूंदो आहे। पर मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदी हलां ऐं इक़रार करियां थी त हीउ रुॻो ताउन ऐं स्पॉन्सरशिप जी ॻाल्हि कोन्हे, हिन वक़्तु सकाफ़त खाते असां सां गॾु को होस्ट थी हिन काज खे संभालियो आहे ऐं मां इहो सम्झां थी त हीउ रुॻो उन काज खे न संभालियो आहे, हिननि सिंध जे काज खे संभालियो आहे। ऐं मां उन्हनि जी मिनिस्टर साहिब सरदार साहिब जी बिल्कुलु इन मामले में ज़रूरु असां जेके आहिनि थोरा मञींदासीं छाकाणि त ही मेलो उहो हूंदो आहे हिन मेले में को ऑफिसर न हूंदो आहे, हिन मेले में कोई ऑर्गेनाइज़र कॉन्ट्रैक्ट ते का शइ कोन ॾींदो आहे। ही मेलो इहो हूंदो आहे जॾहिं राति जो 1 बजे ताईं असां उभा बीठा हूंदा आहियूं ऐं स्टेज चेक करे रहिया हूंदा आहियूं त हिन में कहिड़ी खामी आहे कहिड़ी ख़ूबी आहे। त मां इहो ज़रूरु चवंदसि त असां हिन वक़्तु अकेला कोन हुआसीं, हींअर सकाफ़त खाते जा सभई ऑफिसर असां वांगुरु वर्करनि वांगुरु हिते उभा बीठा हुया। न रुॻो अॼु थोरी पर सची ॻाल्हि इहा आहे उन्हनि जो थोरो न मञण ऐं उन्हनि खे ॻाइण इहा जेका असां नंढड़े दिलि जी ॻाल्हि थींदी इन करे जो जेको बि इन पोरे खे ऑन करे थो, जेको बि इन विरसे खे ऑन करे थो उहो सिंध जो आहे, उहो अयाज़ जो आहे, उहो असांजो आहे, उहो को बि ॿाहिरियो न आहे। तंहिंजे करे असां इहो ज़रूरु चवंदासीं त हुननि जी जेका बि शिरकतदारी रही आहे इहा शिरकतदारी के इदारती शिरकतदारी कोन रही आहे, इहा शिरकतदारी हिकिड़ी मोहबत वारी शिरकतदारी रही आहे। तंहिंजे करे मां उन्हनि सभिनी जा ख़ासि तौर ते जेके उन्हनि जा ऑफिसर आहिनि जेके असां सां गॾु बीठा रहिया मां ज़रूरु नालो खणंदसि सलीम सोलंकी साहिब जो, उन असां सां गॾु जेका असां उहो बीठो रहियो, डायरेक्टर साहिबु असां सां गॾु बीठो रहियो, सेक्रेटरी साहिबु असां सां गॾु सुबुह जो 1 बजे ताईं असां हिन हाल में बीठल हुआसीं त असां इहो ॾिसी सघूं त ही वाकई अयाज़ खे भेटा पेश करण लाइ उनजे शायाने शान
जहिड़े तरीक़े सां असां हर दफ़े उनखे बेटा पेश कंदा आहियूं ओड़े तरीक़े जो ही प्रोग्राम थी सघे थो या न, त मां सभिनी जी थोराई थी आहियां। ऐं उन सां गॾु तव्हां सभिनी जा जेके शरीक आहियो त सभिनी जा थोरा मां सम्झां थी त ही काज ही असांजो प्रोग्राम ही ॿिए कंहिंजो न पर ही तव्हांजो पंहिंजो आहे। इनखे गॾिजी सेलिब्रेट कजो, इन में गॾिजी शरीक थींदो। वॾी महिरबानी। मां असांजे हिन मेले में की नोट स्पीकर जो थींदो आहे उनजी पहिरें असां स्पीक कराईंदासीं। मां अमर सिंधु ने वैसे भी बताया कि असगर नदीम सैयद साहब एक काल पे लाहौर से आए हैं और 2 बजे तक उनके मेज़बान कहीं पे नज़र नहीं आ रहे थे, लेकिन वो बैठे हुए थे, वो खुद मेज़बान थे इस मेले में। मैं चाहूँगी कि असगर नदीम सैयद साहब से बाकायदा इस तकरीब में अयाज के हवाले से जो गुफ्तगू है उसका आगाज़ करें। आप सबकी भरपूर तारीफ में असगर नदीम सैयद। बहुत शुक्रिया ख़वातीन व हज़रात। मेरे लिए बेहद एजाज़ की बात है कि शेख अयाज की शायरी और उनके फ़न पर और उनके शायान शान बात करने के लिए मुझे ये इज़्ज़त दी गई। आप सब इसमें शरीक हैं। मैं आपकी आमद का भी शुक्रगुजार हूँ कि आप यहाँ मौजूद हैं और मेरे लिए ये एजाज़ है कि आप शेख अयाज के मुतल्लिक जो बुनियादी नुकात हैं वो आज मैं पेश करना चाहता हूँ और ये इससे इस मेले का यकीनन आगाज़ होगा और ये बातें ये सवालात यकीनन आप साथ लेकर जाएंगे। मौलाना रूम ने कहा, पानी पानी से मिलता है एक लम्हा ज़ाया किए बगैर, आग आग से मिलती है एक लहजा ज़ाया किए बगैर, हवा हवा से गले मिलती है एक पल ज़ाया किए बगैर, इंसान इंसान से क्यों नहीं मिलता एक उम्र ज़ाया किए बगैर। हमें एक दूसरे से हाथ मिलाने में अभी कितनी सदियां दरकार हैं। इंसान को इंसान से जोड़ने के लिए शेख अयाज को एक जिंदगी मिली थी। उसने एक एक पल जमा करके एक जिंदगी में कई जिंदगियां जीने की कोशिश की। हर जिंदगी में उसने एक अनोखा किरदार निभाने का जतन किया। लोगों की नजर में वो एक शायर था। मैं अब देखता हूँ तो उसमें एक बड़ा नावल निगार मौजूद था, एक फलसफी मौजूद था, एक सकाफती स्कॉलर मौजूद था, एक सियासी नजरियाती उस्ताद मौजूद था, एक किस्सा गो मौजूद था, एक तहजीबी मुअर्रिख मौजूद था, एक सैलानी मौजूद था, एक आलमी अदब का मुहक्किक मौजूद था जिसकी जड़ें सदियों के इंसानी मुआशरों में रची बसी हुई थी और वो जब चाहता था उन जमानों में पहुंचकर रहने लगता था और वो उन जमानों को भी जिंदा जानते हुए हमें भी उसमें ले जाता था। मैं सराइकी भी बोले सा मेरे को पहले शेख अयाज साहब ने उर्दू विच भी शायरी की ते उर्दू विच उन्हां दी यादाश्तां भी हैं उनको पढ़ के मैं ए करेंदा पिया ते बाकी ज़बाना दा इंदे च निर्वार हो सी तुसां देख गिनसो कि ज़बाना नाल क्या थिया और शेख अयाज किथा किथा लड़दा रहा। यूं उसने ज़मानो मकान के तमाम भेदभाव साफ कर दिए और अपनी शायरी की छतरी के नीचे सारी दुनिया के सारे ज़मानों के शायरों को एक फेस्टिवल में दावत दे दी और वो खुद एक मेज़बान की तरह हर शायर के गिलास में उसकी पसंद का मशरूब डालते जाते थे। मैं आज इस महफिल को देखकर हैरान हो रहा हूँ कि शेख अयाज की इस महफिल में दांते मौजूद है, अमीर खुसरो एक तरफ बैठे हैं, साईं सच्चल और साईं भिटाई तो संघासन पर मौजूद हैं, नाजिम हिकमत, यूतो शिनको, स्टीफन स्पेंडर, पाब्लो नरोदा, हत्ता के मीरा जी और फैज भी इस मंडली में हैं। कहीं एजरा पाउंड, कालिदास, टैगोर, कबीर, तुलसीदास, अजमल खटक, गुल खां नसीर भी जमानों से आज़ाद बैठे हैं।
پھر ٹولسٹائی، چیخوف، گوگول، ترگنیف، شولوخوف، جسے شیخ ایاز ڈگوش پرندے سے تشبیہ دیتا ہے، وہ بھی وہاں موجود ہے۔ یہ دنیا کے عظیم شاعری اور فکشن کے لوگ ہیں، مگر شیخ ایاز نے مصوروں، فلسفیوں اور سیاسی مفکروں کی ایک جماعت کا بھی الگ سے بٹھا رکھا ہے۔ اس محفل نے شیخ ایاز کے شعری نظریے اور فنی جمالیات کی بنیادوں کی نشاندہی کر دی ہے۔ اگر میں شیخ ایاز کی نثری تحریریں نہ پڑھتا تو شاید میں ان کی شاعری کو بہت محدود سطح پر سمجھ پاتا، اگرچہ وہ محدود صفحہ بھی معمولی نہ ہوتی کہ اس میں بھی تاریخ کے صدمے موجود ہیں، اس میں بھی وہ تمام ثقافتی کردار اور زمینی دیانتداری موجود ہے جو کسی بھی مرات یافتہ طبقے میں نہیں ہوتی۔ شیخ ایاز کن زمانوں میں تاریخ سے لڑ رہے تھے، پہلے یہ طے کر لیتے ہیں۔ دوسری جنگ عظیم میں انگریز سرکار کے کرائے کے سپاہی چکوال، سرگودا اور پنجاب کے ان دیہاتوں سے بھرتی کیے گئے جن کو انگریز کے رقبے اور جاگیریں دیں۔ شیخ ایاز کی شاعری کا خمیر انہی بے انصافیوں سے اٹھا ہے۔ اسی کے ساتھ ہی ترقی پسند تحریک ہندوستان پر چھا گئی، لیکن شیخ ایاز اس وقت بھی فکری محاذ پر کشمکش میں تھے۔ وہ کیا کشمکش تھی آج کا ترقی پسند سمجھ ہی نہیں سکتا۔ وہ یہ تھی کہ ترقی پسند تقسیم تھے اور یہ بات صرف شیخ ایاز جانتا تھا۔ ترقی پسندوں کا رومانویت پسند گروہ الگ تھا، انقلابی جدلیات سے سرخ سویرا تلاش کرنے والے میرے جیسے بے صبروں کا گروہ الگ تھا، اور فلسفیانہ گزرگاہوں سے حقیقت کی چراگاہوں تک کا سفر کرنے والوں کے درمیان کہیں شیخ ایاز سنگم پر موجود تھا۔ پاکستان کے ترقی پسندوں نے شیخ ایاز کے اس کردار کو نہ سمجھا اور نہ اس کردار کی عزت کی، کیونکہ چاروں صوبوں کے سوچنے والوں اور ادیبوں کو شیخ ایاز کی فکر سے محروم رکھا گیا۔ شیخ ایاز پاکستانی ثقافتوں، زبانوں، ادب اور فنون لطیفہ کو ایک جگہ معنی آفرینی کے لیے لانا چاہتے تھے، بلکہ جب وہ روس کے سرکاری دورے پر جا رہے تھے تو فیض صاحب نے شیخ صاحب کو کمپلیمنٹ دیتے ہوئے کہا تھا، شیخ صاحب آپ سندھ کو پاکستان کا ثقافتی کلب بنانا چاہتے ہیں، کاش ایسا ہو جاتا تو آج پاکستان اتنا لاوارث نہ ہوتا، حبیب جالب کو اکیلے لاٹھیاں نہ کھانی پڑتی۔ اب اگر میں تاریخی تناظر کو دیکھوں تو سندھ کی سیاست اور سندھ کا ادب ہم پنجابیوں سے فتح نہیں ہو پایا کہ وہ اس فتح کی کنجی کا سراغ لگا ہی نہیں سکے۔ اس سراغ کو پانے کے لیے انہیں اتنا کچھ پڑھنا پڑتا کہ سیری پائے اور مغز کھانے والوں کے اپنے دماغ پلیٹ میں آ کر گر جاتے۔ شیخ ایاز کو ایسا تاریخی زمانہ ملا جس میں پاکستان بننے کے بعد یہ بھی طے نہیں ہو پا رہا تھا کہ ملک کو کیسے چلانا ہے، اور ملک کے دونوں بازوؤں کو محض PIA کے ذریعے جوڑنا ہے یا تاریخ کی کچھ اور جدلیات بھی اس میں درکار ہوں گی۔ ملک کو تجربوں کے حوالے کر دیا گیا، عوام کے سیاسی حقوق تو رہے ایک طرف، ملک کی قومی زبانوں اور ثقافتوں کو نہ صرف نظر انداز کر دیا گیا بلکہ ان کو دبانے کے لیے کئی طرح کے ہتھ کنڈے استعمال کیے گئے۔ زبانوں کے حقوق دراصل انسانوں کے حقوق ہوتے ہیں۔ سندھی زبان نے تو رد عمل میں ایک واضح پوزیشن لے لی اور ان کے ادب کا بس اتنا نقصان ہوا کہ وہ باقی زبانیں بولنے والوں تک نہ پہنچ سکا اور بین اللسانی رچاؤ کا موقع ہاتھ سے جاتا رہا۔ اس میں سب سے زیادہ نقصان پنجابی، سرائکی، پشتو، براہوی اور بلوچی زبانوں کا ہوا۔ پنجابی کا اس لیے کہ قومیتوں اور ثقافتوں کی محرومیوں کی گالیاں پنجابیوں نے کھائیں اور ان کی اپنی زبان یتیمی کے زیر سایہ ٹھوکریں کھاتی رہی۔ بلے شاہ اور شاہ حسین جیسے شعری ورثے کے بعد 3 شاعر ان کے حصے میں آئے، نجم حسین سید، مشتاق صوفی اور استاد دامن۔ سب سے زیادہ نقصان خواجہ غلام فرید کی زبان سرائکی کا ہوا کہ 40-50 سالوں تک اسے پنجابی کا لہجہ سمجھا جاتا رہا اور اسے شناخت نہ مل سکی۔ اسے حکومتی سطح پر 1980 کے بعد پاکستانی زبانوں میں شامل کیا گیا۔ شیخ ایاز کی بنیادی لڑائی صرف سندھی کے لیے نہیں تھی،
ان تمام پاکستانی زبانوں کے لیے تھی۔ شیخ ایاز کسی بھی زبان یا ثقافت سے نہ خوفزدہ تھے نہ ہی ان کے خلاف تھے، وہ صرف تہذیبی، لسانی اور ثقافتی نرگسیت کے خلاف تھے۔ شیخ ایاز کی شاعری تو حکمرانوں اور ان کے گماشتوں نے پڑھی ہی نہیں تھی، صرف ان کے شخصی اثر رسوخ سے ڈر جاتے تھے، جو ظاہر ہے ان کی فکری توانائی کے سبب تھا۔ مختلف مقدموں کی پیروی کے دوران پیر علی محمد راشدی نے شیخ ایاز کو تسلی دیتے ہوئے کہا تھا کہ اگر آج حکومت آپ کا قلم چھین بھی لے تو کیا فرق پڑ سکتا ہے، تمہاری شاعری اپنا کام کر چکی ہے۔ اسی ملاقات میں علی محمد راشدی نے شیخ صاحب کی طرف دیکھ کے فرمایا، میں چاہتا ہوں کہ تمہاری بوٹی بوٹی کر دی جائے، جتنا تمہیں پریشان کیا جائے گا تمہاری شاعری میں اتنی زیادہ بغاوت آئے گی جو کسی دن تمہیں زندہ جاوید کر دے گی۔ شیخ ایاز نے اپنی شاعری کا تجزیہ کرتے ہوئے خود یہ بات لکھی ہے کہ غصہ اور نفرت میری شاعری میں طاقت پیدا کرتا ہے۔ دنیا کی عظیم شاعری کے پیچھے بھی کہیں نہ کہیں غصہ اور نفرت کے ساتھ بے اطمینانی موجود ہے۔ منیر نیازی نے تو کھل کر اس کا اعتراف کر دیا جب اس نے یہ کہا، اس شہر سنگ دل کو جلا دینا چاہیے، پھر اس کی خاک کو بھی اڑا دینا چاہیے۔ ملتی نہیں پناہ ہمیں جس زمین پر، ایک حشر اس زمین پہ اٹھا دینا چاہیے۔ شیخ ایاز نے کہا کہ شاعری پیشین گوئی ہوتی ہے جسے ہر حال میں پورا ہونا ہوتا ہے، اور میں کہتا ہوں کہ شاعری کا لفظ زبان کا بیج ہوتا ہے جس سے زبان کی کھیتیاں تیار ہو جاتی ہیں اور ان پر طرح طرح کے میٹافرز کے پھول لگتے ہیں۔ اسی بنیاد پر شیخ ایاز نے ایک جگہ لکھا ہے، کوٹ، میں جانتا تھا کہ کالیداس ہو یا ٹیگور یا کوئی اور، کسی بھی شاعر نے برِ صغیر کی تاریخ میں یہ کردار ادا نہیں کیا جو میں نے کیا ہے، اور یہ اور بات ہے کہ فی الحال میری اہمیت اتنی ہی ہوگی جتنی میرے صوبے اور میری زبان کی ہے۔ شیخ ایاز نے عالمی ادب، فلسفے، سیاسی فلسفے اور دیگر علوم کو گھول کے پی لیا تھا، اور جب اس نے کراچی کو صرف اپنی مادری زبان کے لیے چھوڑا کہ وہاں رہتے ہوئے اسے بہت سی ہواؤں میں بہہ جانے کا اندیشہ تھا، اس وقت کراچی میں شہر کے اتاقوں میں بنگالی، سندھی، پارسی، بلوچی، مارواڑی اور پنجابی بائیں کھول کر بیٹھے تھے۔ شیخ ایاز جب سندھ کے پھولوں، درختوں، پودوں، پرندوں، جڑی بوٹیوں، عاشقوں، محبوبوں اور لوگوں کا ذکر شاعری میں کرتے ہیں تو وہ سب ہماری روح کی بصیرت کے استعارے ہیں۔ شاعری اتنی کمزور نہیں ہوتی کہ اس کے پھول ذرا سی ہوا سے بکھر جائیں۔ میری ایک نظم کی آخری 3 سطریں جنہیں شیخ ایاز نے پسند کیا تھا، ایک نظم، کبھی کبھی ظالم بادشاہ کے سامنے ڈٹ جاتی ہے، خود نہیں مرتی اسے مار دیتی ہے۔ اسی بنیاد پر شیخ ایاز کی فکری اور روحانی دوستی پیبلو نیرودا سے ہے، ناظم حکمت سے ہے، یوتو شینکو سے ہے، ہوچی من سے ہے اور افریقی شاعروں سے ہے۔ یہ اعتماد کسی اور شاعر کے ہاں میں نے پاکستانی زبانوں کے شاعروں میں نہیں دیکھا۔ ایک نظم شیخ ایاز کی دیکھیں، تم یاد رکھنا میرے مرنے کے بعد کہیں اگر کسی دوسرے کا شعر زندہ رہا تو وہ اس طرح ابھرا ہوگا جس طرح گنے کی ایک فصل کٹنے کے بعد دوسری فصل اس کی جڑوں سے خود نکل آتی ہے۔ اب جو دھرتی اور اس کی طاقت کو سمجھتا ہے وہ یہ بات جان سکتا ہے کہ ایک فصل دوسری فصل کو اپنے ساتھ پیدا کر رہی ہوتی ہے۔ میں اپنی ماں کے لیے اپنے چھوٹے سے کھیت سے پالک کاٹ کے لاتا تھا تو چند دنوں بعد انہی جڑوں سے پالک کا اگلا کھیت تیار ہو جاتا تھا۔ ایک اور جگہ شاعری کے دسترخوان کو ایک امیر آدمی کے دسترخوان سے بڑا قرار دیا ہے۔
کہتے ہیں کئی سال تو نے موت کی مہمانی کی ہے، تیری شاعری نے اس کا ناک تک پیٹ بھر دیا ہے، اس کو کئی صدیوں بعد پھر شاعری کی بھوک لگے گی اور وہ کسی ایسے شاعر کے دسترخوان پر نہیں بیٹھ سکے گی جو اتنا کشادہ نہ ہو جتنا تمہاری شاعری کا ہے۔ یہ نظم بتا رہی ہے کہ ہر شاعر اس قابل نہیں ہوتا کہ اس کا کینوس اتنا پھیلا ہوا ہو، صرف وہ شاعری دسترخوان بچھا سکتی ہے جس کا دل دماغ کشادہ ہو۔ شیخ ایاز ایک حسن پرست شاعر تھے جیسے فیض احمد فیض یا غالب، لیکن ایک فرق ہے، غالب اور فیض صاحب جس پر مرتے تھے اس کو مار دیتے تھے، شیخ ایاز اسے زندہ کر دیتے تھے۔ شیخ ایاز اپنی محبوباؤں کو آخری سانس تک تر و تازہ اور سانس لیتی ہوئی عورتوں کے روپ میں دیکھ رہا تھا۔ مجھے لگتا ہے اس کی ہر محبوبہ اس کی ہر نظم کی اوٹ سے جھانک رہی ہے۔ زندگی کو شیخ ایاز نے جینے کی کوشش کی ہے۔ شاعری کو جینا کوئی آسان نہیں ہوتا کہ اس میں موجود کانٹوں کو بھی سہنا پڑتا ہے۔ اوکتاویو پاز کہتا ہے شاعری کے بنیادی جز تاریخ، معاشرہ اور زبان ہوتے ہیں، مگر اس کی کوشش ہوتی ہے کہ ایسی زبان اختراع کرنے کی کوشش کرے جو عمومی اور مروج گفتگو اور منطقی حوالوں کی لغت سے مختلف ادراک رکھتی ہو۔ اس طرح ایک نظم ایک جشن سرشاری اور پاک زمانے کی وحی ہوتی ہے۔ شیخ ایاز کی شاعری اس کا مسلسل اعلان کرتی ہے۔ شیخ ایاز کی زندگی اور شاعری دو جڑواں بہنیں ہیں، دونوں کی روح ایک دوسرے میں ہے۔ شیخ ایاز کے پسندیدہ شاعر یوتو شنکو نے کہا ہے کہ انسان جب تک ایک اچھا بین الاقوامی فرد نہ ہو وہ سچا حب الوطن نہیں ہو سکتا۔ اب شیخ ایاز کی ساری تحریریں پڑھ لیں، وہ ایک اچھا بین الاقوامی فرد بننے کی مسلسل کوشش کر رہا ہے۔ اب وہ سچا حب الوطن بن سکا ہے یا نہیں، اس کا فیصلہ وقت نے کر دیا ہے۔ اسی حوالے سے ان کی یادداشتیں اور نثری تحریریں یہ بتاتی ہیں کہ وہ عالمی ادب، فلسفے اور سیاسی نظریات پر اتنا کچھ مطالعہ کر چکے تھے کہ وہ عالمی ادب کے کلب میں امیر خسرو، کبیر داس کے ساتھ شامل ہو چکے تھے۔ کبیر کا ایک شعر شیخ ایاز کے غصے اور نفرت کے شعری فلسفے کے عین مطابق ہے۔ کبیر کہتا ہے ماٹی کہے کمہار سے، ماٹی کہے کمہار سے تو کیوں روندھے موئے، ایک دن ایسا آئے میں روندوں گی توئے۔ اب اس میں ماٹی کون ہے اور کس کو للکار رہی ہے یہ آپ جان سکتے ہیں۔ اسی طرح ہو چی من کہتا ہے اور شاعر کو یہ بھی جاننا چاہیے کہ کیسے اپنے قدموں پر چلنا ہے اور حملہ کرنا ہے۔ یہ سب شاعر شیخ ایاز کے قبیلے کے ہیں۔ ایک ایسا ہی شاعر میر تقی میر بھی ہے جس نے کارل مارکس سے پہلے یہ شعر لکھ دیا تھا۔ شعر ہے امیر زادوں سے دلی کے مت ملو اے میر کہ ہم غریب ہوئے ہیں انہی کی دولت سے۔ امیر زادوں سے دلی کے مت ملو اے میر کہ ہم غریب ہوئے ہیں انہی کی دولت سے۔ شیخ ایاز اپنے اس ساتھی کو خراج محبت اس طرح پیش کر رہا ہے۔ ایک نظم ہے شیخ ایاز کی، میر تقی میر تم نے تو اپنے دور میں کشکا کھینچا اور دیر میں بیٹھا اپنی جان چھڑا لی، لیکن یہ جو 20ویں صدی کے پاگل ہیں جو بابری مسجد کو مٹا چکے ہیں تمہیں رام جنم بھومی میں داخل نہیں ہونے دیں گے۔ بتائیں کیا شاعری ایسی پیشین گوئی نہیں ہوتی جسے پورا ہونا ہوتا ہے؟ ایک اور پیشین گوئی تو شیخ ایاز نے معلوم نہیں کب کی تھی، کل تک کے ٹی وی چینلز دیکھنے والوں کو پوری ہوتی دکھائی دے رہی ہے۔ شیخ ایاز کہتا ہے کتے ہڈیوں پر لڑ رہے ہیں اور ایک دوسرے کی گردنوں کو کاٹ رہے ہیں اور بہت ہی شور و غل ہے، چاروں طرف لگی اس بھیڑ میں ایک طرف ہو کر احتیاط سے کھڑے ہو جاؤ کہیں کوئی پاگل کتا اس کے اندر داخل نہ ہو جائے۔ اب میں شیخ ایاز کی پیشین گوئی سے بہت پہلے غالب کی پیشین گوئی ایک شعر سے ثابت کر رہا ہوں کہ شیخ ایاز نے کہا تھا جو میں لکھ چکا ہوں کہ شاعری پیشین گوئی ہوتی ہے جسے ثابت ہونا ہوتا ہے۔ غالب کا شعر ہے غارت گرے ناموس نہ ہو گر ہوس زر کیوں شاہد گل باغ سے بازار میں آوے۔
اب آپ بتائیں کارپوریٹ سیکٹر ہمارے فوک کو کوک میں کیسے بازار میں لے آیا ہے. اب بلے شاہ اور شیخ ایاز کیا ہم اثر نہیں ہے؟ دونوں کے شعر دیکھیں. بلے شاہ کہہ رہا ہے بلے شاہ آسم مرنا نہیں گور پیا کوئی ہور. اور شیخ ایاز کہتے ہیں میں مٹی نہیں جو تم مجھے دفن کراؤ گے، میں تمہارے ساتھ اپنے جنازے میں شریک ہوں گا. ایک اور جگہ کہتے ہیں ماسکو میں مجھ سے کسی نے کہا روسی ادیب شولوخوف سے ملنا پسند کرو گے؟ وہ روس کا امیر ترین انسان ہے. نہیں، میں نے جواب دیا اگر ڈان بہتا رہا کا مصنف زندہ ہوتا تو میں اس کو ضرور ملتا. میں ایک ٹکڑا لگانا چاہتا ہوں کہ اگر شیخ ایاز کی جگہ فیض صاحب ہوتے تو کہتے میں تو شاید اس سے ملنا پسند نہ کروں، میری بیٹیوں کو اس سے ملا دینا. اگر شیخ ایاز کی فکر کو قابو میں لانا ہو تو ان کی مختصر نظمیں ہمارا ساتھ دے سکتی ہیں. ترقی پسند شعراء بہہ گئے، جدید دور نے برجوا شاعری کے لیے عزت پیدا کی ہے. فیض تجھ پر اگر حافظ کا اثر نہ ہوتا تو مایا کوفس کی تجھے ڈبو دیتا. فیض تو ایک دور کا المیہ ہے. مجھے تجھ پر لکھتے ہوئے یوں محسوس ہو رہا ہے جیسے میں اپنی اس شاعری پر لکھ رہا ہوں جو میں نے مگر مچھ کے منہ سے نکالی ہے. اب کیا یہ فیض صاحب کو ٹربیوٹ ہے یا طنز ہے؟ اب ایسی ذرا مغلیہ دور کو دیکھیں. ایک نظم تو ذوق نہ بن ظفر کا نوکر نہ بن غالب کی طرح زندگی گزار اور گا کہ جام جم سے یہ میرا جام سفال اچھا ہے. آخر میں شیخ ایاز کا میرا جی سے محبت کا انداز کس بنیاد پر تھا اس نظم میں دیکھتے ہیں. میرا جی تو نے مجھے بچا لیا، میری اپنی دھرتی سے محبت میرے بچاؤ کا سبب بن گئی. میں اگر ودیا پتی اور چندی داس تیری شاعری کے منظوم ترجمے میں نہ پڑھتا تو میں بھی ترقی پسندی کی لہر میں بہہ جاتا جس لہر میں دوسرے ترقی پسند بہہ گئے. تو نے مجھے نہ صرف برجوا بلکہ جاگیرداری دور کی شاعری کے لیے بھی عزت پیدا کر دی. اب اس آخری نظم سے ہم شیخ ایاز کو سمجھ سکتے ہیں جو ہر زمانے کی اشرافیہ میں ہونے والی بڑی شاعری کو عزت کی نگاہ سے دیکھتے ہیں. آخری سوال پر بات ختم کرتا ہوں کہ جب سندھ کے شاعر کے پاس غصہ اور نفرت نہیں رہے گی تو کیا کوئی شیخ ایاز نہیں بن پائے گا؟ اتنی زبردست خراج تحسین پیش کی اور اتنا مکمل یہ کمپریہنسو پیپر تھا. میں چاہتی ہوں ایک مرتبہ پھر بھرپور تالیاں ہو سندھ کی طرف سے. یہ جو خراج تحسین ہمیں اصغر ندیم سید سے ملی ہے اس کے لیے. جب یہ ذکر ہوا فیض کی بیٹیوں کا تو مجھے یاد آیا کہ آج صبح ہی سلیمہ ہاشمی نے شیخ ایاز میلے کے لیے ہمیں واٹس ایپ بھیجا کہ میں آپ لوگوں کے ساتھ ہوں اور بیسٹ وشز بھیجی ہیں کہ ان کو یاد ہے کہ ایاز فیض میلے کے بعد ایک ایاز کا بھی ذکر ہوتا ہے سندھ میں. اس کے ساتھ شیخ ایاز میلہ کمیٹی کی طرف سے تو بات آ گئی، لیکن اس پورے شیخ ایاز میلے کے لیے ایک پوری کمیٹی بنی ہوئی ہے. میں چاہوں گی کہ میں سب ممبران کو کا ذکر آپ کے ساتھ کرتی ہلوں کندی ہلاں انہनि ممبرनि सभिनी जो ज़िक्र. अने मेला कमेटी जी जेका कन्वीनर अमर सिंधु आहे उन में ताज जोयो साहब आहे, असांजो इमदाद चांडियो साहब आहे, मजीद चांडियो साहब प्रोफेसर डॉक्टर मजीद चांडियो उन जा मेंबर आहिनि, ज़किया एजाज़ उन जी मेंबर आहे, रुखसाना प्रीत चन्नड़ उन जी मेंबर आहे, हसीन मुसरत शाह उन में आहे, नसीम जलबाणी साहब आहे, मां बि उन जी मेंबर आहियां. ऐं उन सां गॾोगॾु असांजी जेका आर्ट एग्ज़िबिशन हली आहे उन में सिंध यूनिवर्सिटी जे आर्ट एंड डिज़ाइन शोबे जा जेके असांजा चेयरपर्सन आहिनि सईद मंगी साहब, नेमत खिलजी, उन जी सॼा स्टूडेंट सभु शामिल आहिनि. मां उन्हनि खे बि ज़रूरु हिन मेले में हमेशह आर्ट एंड डिज़ाइन शोबे जी कंट्रीब्यूशन रही आहे. कराचीअ में असांजी जेका डिज़ाइनिंग सॼी तव्हां ॾिसी रहिया आहियो ख़ुदाबश काबड़े जे तरफ़ां आहे. ऐं कराची में जेके असांजा गेस्ट आहिनि उन्हनि जी जेका कोऑर्डिनेट करे रही आहे उहा अतिया दाऊद असांखे करे रही आहे. त हीउ जेको पूरो मेलो आहे तव्हां ॾिसी सघो था त कराचीअ में असांजा ॿ मेंबर आहिनि, हैदराबाद में आहिनि, जामशोर में आर्ट एंड
डिज़ाइन शोबे जा जेके असांजा चेयरपर्सन आहिनि सईद मंगी साहब, उन जो हमेशह असां सां ताउन रहियो आहे। मां हाणे गुज़ारिश कंदसि मुनिस शेख अयाज़ खे, जीअं अयाज़ जे उनजे फैज़ जे धीअनि जो ज़िक्र आयो, तीअं अयाज़ जे फैमिलीअ जे हवाले सां मां चाहींदसि मुनिस अचे ऐं अयाज़ जे हवाले सां, जंहिंसां हुनजा अलाए केतिरा रिश्ता आहिनि, इंटेलेक्चुअल रिश्ता आहिनि, रत जा रिश्ता आहिनि, खून जा रिश्ता आहिनि, दर्द जा रिश्ता आहिनि, उहे तव्हांजे अॻियां रखे। पहिरियों त मां वॾी दिलि थी चवे त पहिरियों शुक्रियो अदा कयां मां पंहिंजी सॼी हिन ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ जो, ऐं मां हुन ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ जो बि सम्झो त सेक्रेटरी आहियां, ख़ादिम आहियां, जंहिं हिन 5हों मेलो रचायो आहे। ऐं असां वटि सूफ़ी बुज़ुर्गनि जी जेका रवायत रही आहे त 3 ॾींहं मेलो थींदो आहे, पर हिते हिननि 8 ॾींहं खां वठी घटि में घटि 5 ॾींहंनि जो मेलो कयो आहे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं मां हिननि खे इन में असां ख़ासि करे असांजूं साइण अमर सिंधू, अरफाना मला, रुखसाना प्रीत, अरफाना जूं भेनर पंहिंजो ज़किया ऐं रेहाना, ऐं पंहिंजो रुखसाना जूं भेनर, ऐं ख़ासि करे असांजे हिननि माइनि जो तादादु घणो आहे। माई लफ़्ज़ ते हिकिड़ो दफ़ो असांजूं इहे दोस्तूं नाराज़ थी वियूं त इहो जदीद पंहिंजो फेमिनिज़म जे हवाले सां माई न चयो वञे, पर असुल में माई, असुल में सिंधी लफ़्ज़ माई जेको आहे सो मां तां वरितलु आहे। ऐं उहे इन करे सिंध में जेतिरी औरत जी क़दीमी तौर ते हिकिड़ी इज़त रही आहे, उन में माउ जहिड़ो कोठणु कंहिं बि औरत खे माई चवणु, ऐं न्याणी धीअ खे सॾणु, माने जंहिंखे न्याउ अचे उनखे न्याणी सॾियो वियो आहे, ऐं धीअ जंहिंखे ध्यानु हुजे, ध्यान वारी हुजे, उनखे धीअ सॾियो वियो आहे। यानी तव्हां ॾिसो त मर्द जे निस्बत में उनजो केॾी अहमियत ऐं इज़त जेका आहे सा रवायती तौर ते असांखे ॾिनी वई आहे। त हीअ असांजूं सभु साहेड़ियूं जेके आहिनि, जीअं शेख अयाज़ जो सॼे सिंध सां हिकिड़ो वास्तो आहे, ऐं हिते बि काफ़ी अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके हुनजा क़रीबी दोस्त रहिया आहिनि, जेके हुनजा क़रीबी साथी रहिया आहिनि। में हिते असांजो अहमद सलीम साहिबु वेठो आहे, जेको असां 1976-77 में जॾहिं वाइस चांसलर हुआ साहब, ऐं मां बि शागिर्दु हुयुसि। अहमद सलीम साहिबु ऐं असां हिकिड़े गेस्ट हाउस में बि रहिया आहियूं, पर हिननि कॉरिडोर्स में उनखे हलंदे चलंदे ॾिठो आहे। ऐं शाम जो वक़्त में अक्सर अयाज़ साहिब सां गॾु मिलंदो कंदो हुयो। मदद अली सिंधी ॾिठो आहे, तमामु पुराणो हुननि जो दोस्त, हुनजो साथी, हुनजो मदा शौकत हुसैन शोरो वेठो आहे साहबु, जंहिं हुन सां गॾु हिते यूनिवर्सिटीअ में कमु बि कयो, ऐं ज़ाती तरह सां मुंहिंजे त हुननि सां अयाज़ साहिब खां अॻु में जी वाक़फ़ियत आहे। उन खां अलावा हिते ॿिया बि घणा ई केतिरा ई वेठा हूंदा जेके उन्हनि सां मिलिया आहिनि, उन्हनि सां वास्ते में रहिया आहिनि, उन्हनि सां हिकिड़ो इज़त जो, हिकिड़ो मोहबत जो हिकिड़ो रिश्तो रहियो आहे। ऐं उन्हनि जे फ़िक्र जे लिहाज़ सां, छो त फ़िक्री तरह सां इन में को शक न आहे त उन्हनि हमेशह कोशिशि कई त सच जो साथ ॾियनि, ऐं सच जे हवाले सां ई उन्हनि लिखियो। तंहिंजे करे उनखे वरी तकलीफ़ूं बि काटणियूं पयूं सच सां। उन हवाले सां असां ज़ाती तौर ते हुनजी फैमिली बि काफ़ी घणो सुठो आहे, अञा ताईं हुनजो संदा अचूं पिया, हाणे हुनजी को हालतूं तब्दील थी चुकियूं आहिनि काफ़ी, ऐं हुनजे सच खे रियलाइज़ कयो वियो आहे। जंहिंजो सच जे रियलाइज़ेशन जो ख़ासि करे हीउ मेलो जेको आहे वॾो हिकिड़ो विटनेस आहे। 5हों मेलो 7 ॾींहंनि ताईं, 5 ॾींहंनि ताईं हलणु, अॼु बि अहिड़ो कोई मिसाल पाकिस्तान में त छा, पर दुनिया में असां कोन ॿुधो आहे घणा एतिरा थींदा हूंदा। ईअं ख़ासि अदबी क़िस्म जा ऐं कंहिं बि अहिड़े वॾे इंटलेक्चुअल ते अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा हुजनि। मां हिकिड़ी पंहिंजी वॾी तकरीर रखे त नथो अञा लाहे सघां, छो मथां काफ़ी टाइम लॻी वञे,
ऐं ख़ासि हिन में हिकिड़ी ॿी अहमियत जहिड़ी ॻाल्हि आहे त दुनिया में काफ़ी मुल्कनि में तमामु घटि तौर ते के आला मनसब ते के शाइर राइटर अदीब इंटेलेक्चुअल्स जेके आहिनि से आला मनसब ते रहिया आहिनि। मसलन असांखे जदीद दुनिया में इवन यूरोप में बि ख़ासि करे हिकिड़ो आख़िरी मिसाल जेको असांखे मिले थो उहो आंद्रे मालरो हुयो, फ्रांस जो सकाफ़ती वज़ीर जेको थियो हुयो डिगॉल जे वक़्त में। ऐं उन खां पोइ त असांखे ॿियो अहिड़ो को मिसाल कोन थो मिले। उन खां पोइ हिकिड़ो मुल्क जो प्रेसिडेंट थियो आहे जेको चेकोस्लोवाकिया चेक रिपब्लिक जो प्रेसिडेंट रहियो आहे। ख़ुशनसीबीअ जी ॻाल्हि आहे असां वटि सिंध में साईं सरदार शाह जेको हिते काफ़ी माण्हुनि जो गॾु शाइर दोस्त आहे, अदीब दोस्त आहे, लेखक दोस्त आहे, तमामु सुठो ॻाल्हाईंदड़ आहे ऐं सिंध परस्त आहे। ख़ासि करे असांजे उन हवाले सां हू असांजो मिनिस्टर आहे ऐं या ज़ाती तरह सां मुंहिंजी बि हुन सां न्याज़मंदी आहे, दोस्ती आहे। मूंखे बि तमामु घणो इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु रहियो आहे संदसि जेके बि तक़रीरूं ॿुधियूं आहिनि हुन में हू तमामु हिकिड़े सच ऐं हुब सां ऐं पंहिंजो इंसानियत जे रवैये सां ऐं ख़ासि करे सिंध जे हवाले सां सुठो ॻाल्हाईंदड़ रहियो आहे। ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त हू असांजो सकाफ़ती वज़ीर आहे ऐं उन सां असांजो जॉइन कयो आहे, हुनजो ख़ासि थोराइतो आहियां। ऐं असां बचियो आहे त तूं मुंहिंजी शाइरी सम्झणु चाहीं थो त दुनिया जा अजाइब घर ॾिस। ऐं हीअ उन्हनि अजाइब घरनि जो वज़ीर असांखे मिलियो आहे जेको सॼी ॼाण सुञाण रखे थो पियो। ऐं उमेद त हू हिन मेले जी अहमियत खे असां त ज़रूरु वाक़ुफ़ु हूंदो, सम्झंदो हूंदो ऐं हिन खे वधीक पंहिंजो एप्रिशिएट कंदो, हिन खे हिमत वठाईंदो ऐं हिननि खे वधीक पंहिंजो मुस्तहकम कंदो त हीअ मेला सिंध अयाज़ मेलो जेको असुल में आहे, जेको मां चवंदो आहियां त हीउ मेलो ही सिंधू माता जो अयाज़ जंहिंजो को कवि आहे। सो हीउ असुल में सिंध मेलो आहे। हिते सॼा सिंध जा मसइला, सिंध जी सकाफ़त, सिंध जूं ॻाल्हियूं, सिंध जा जेके बि नामवर असांजा क्लासिकी शाइर हुजनि, नौजवान शाइर हुजनि, कंहिं न कंहिं हवाले सां सभिनी जो ज़िक्र हिते निकिरे थो। जेके बि मसइला मसाइल आहिनि पुराणा तारीख़ी तहज़ीबी हर हवाले सां हुनजो ज़िक्र निकिरे थो। तंहिंजे करे हीउ हिकिड़ो असुल में हिकु मेलो न आहे, हीउ हिकिड़ो फिनोमिना आहे, हिकिड़ो यकीन कयो त हिनखे तव्हां हिकिड़ो मज़हर चई सघो था, जंहिंजो ख़ुदि अयाज़ साहिबु वॾो हिकिड़ो मज़हर तौर ते पंहिंजो इज़हार कयो आहे पंहिंजे लिखण जो। ख़ासि करे त उहो हिकिड़ो हिननि खे फिनोमिना सम्झे थो पियो। छो हुन न सिर्फ़ु क़दीम सिंध जी तारीख़ खां वठी वेंदे मार्क्सिज़म खां वठी वेंदे वजूदियत खां वठी ऐं वेंदे मौजूदा जेके असां पोस्ट मॉडर्निज़म चऊं था, जेको असुल में उन सॼी हिकिड़ी बराबरी मसावाती समाज जे ख़ात्मे खां पोइ हिकिड़ी जेका सरमाएदाराना जमूरियत बची आहे असां वटि सॼी दुनिया में, जंहिंखे चयो थो वञे त हाणे नज़रियनि जो अंत अची चुको आहे ऐं सिर्फ़ु जमूरियत ई जेको आहे हिकिड़ो नज़रियो बचियो आहे, एंड ऑफ द हिस्ट्री थी चुकी आहे। त उन एंड ऑफ द हिस्ट्री में वॾी जेका इंतिशार इक़्तिसादी तौर ते, सियासी तौर ते, समाजी तौर ते जेको इंतिशार पैदा थियो आहे, उन सॼे इंतिशार उहा ई शिकिल ॾिनी आहे हिकिड़े डेकेडेंस जी। हिकिड़ी सम्झो समाज हिकिड़ो भॼे घुरे पियो, उन खे पोस्ट मॉडर्निज़म में जी शिकिल ॾिनी वई आहे। त यानी हक़ीक़त जेका आहे का सोशल कंस्ट्रक्ट न आहे, पर हिकिड़े इंडिविजुअल जी पैदावार आहे, जॾहिं त उहा घणे क़दुरु जेका आहे सोशल कंस्ट्रक्ट आहे। त अहिड़नि ई हालतुनि में ही जेके असांजा
तंज़ीमी जेके फुक़दान थी विया सियासी तंज़ीम फुक़दान उन्हनि हिकिड़ा ॿिया रूप वरिता आहिनि उन में जीअं फेमिनिज़म जे हिकिड़ी मिनिमल रेज़िस्टेंस जंहिंखे चयो थो वञे मिनिमल रेज़िस्टेंस तौर ते उहा उभरी आई आहे यानी हिकिड़ी मज़ाहिमत पैदा पर घटि लेवल ते पैदा कंदड़ उहा उभरी आई आहे अक़लियतुनि जी चओ त उभरी आई आहे इंसानी हक़नि जी उभरी आई आहे इहे मुख़्तलिफ़ तरहनि सां उहे पंहिंजो हिकिड़ो इज़हार कनि थियूं जेका हिकिड़ी टोटली पोस्ट मॉडर्निज़म जी हिकिड़ी नफ़ी आहे त अहिड़े दौर में इहे ई जेको मां ज़िक्र कयां थो इन जो सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इहे मौजूदा हिन मेले में तव्हांखे अक्सर मिलंदा ये जदीद फ़लसफ़ा ये जदीद सियासी तफ़क्कुर इंतिशार ये सभु ॻाल्हियूं तव्हांखे हिते मिलंदी पंजो मेलो आहे मां अटेंड कंदो पियो अचां त इन्हनि में तमामु अहिड़ा नौजवान नयूं नयूं ॻाल्हियूं कनि था नवां नवां बहस थियनि था ऐं उहे न सिर्फ़ु हिकिड़ा ख़ुश्क ऐं माण्हुनि खे बेज़ार कंदड़ आहिनि पर माण्हुनि खे उत्साहींदड़ ऐं माण्हुनि खे हिकिड़ो ख़ुशीअ ॾांहुं हिकिड़ो वॾे जमालाती हिकिड़े कैनवस ॾांहुं वठी वञण जो ओड़ो आहिनि सो ही असां सभिनी जो मेलो आहे ही सिंध जो मेलो आहे ऐं उमेद त इहे मेला क़ाइमु दाइमु रहंदा ऐं असां पंहिंजी मंज़िल मक़सद में ईअं पुॼंदासीं महिरबानी महिरबानी मुनिस तव्हांजी अॼु जीअं त असांजो मेलो आहे तंहिंजे करे असां कंहिं बि ॻाल्हि जो जवाबु कोन ॾींदासीं न त मुनिस ॻाल्हियूं कुझु अहिड़ियूं ई कयूं सो असां मां गुज़ारिश कंदसि जीअं त तव्हांखे मुनिस शेख अयाज़ ॿुधायो त जॾहिं वाइस चांसलर हुयो शेख अयाज़ त उन दौर में सिंधियालॉजीअ में अमन सलीम जेका आहे सा ट्रांसलेशन जो कमु कयो हुयो शेख अयाज़ जी शाइरीअ जी पंजाबी ट्रांसलेशन ऐं मां सम्झां थी उहा पहिरीं ऐं आख़िरी पंजाबी ट्रांसलेशन आहे ऐं पंजाबी ऑडियंस खे पंजाबी पढ़ंदड़नि खे मुतारिफ़ करायो शेख अयाज़ अहमद सलीम मां अमन सलीम खे हाणे गुज़ारिश कंदसि त अचनि शेख अयाज़ जे हवाले सां तव्हां सां मुखातिब थियनि बहुत शुक्रिया साहिब सदर सरदार अली शाह साहब और दोस्तों अगर आप सब इजाज़त दें तो मैं पंजाबी में बात करना चाहूँगा शुक्रिया सर शेख अयाज़ नाल वाकफियत 1965 उस वक्त हुई जदों मैं हारून कॉलेज एक फैज साहब प्रिंसीपल सन उत्थे पढ़दा हुंदा सा उत्थे एक साडे उस्ताद सन सिंधी दे रशीद अहमद लाशारी वो बहुत खिलाफ बोलते सन शेख अयाज़ दे और हर वक्त कहते सन कि वो कुफर बोलता है वो पाकिस्तान का दुश्मन है वो एंटी पाकिस्तान है हुण आ रही आवाज़ ते ओ मैं उन्होंने एक बारी रशीद लाशारी साहब नूं कहा कि मैनू की पता कि मैनू तो सिंधी नहीं आती तुसी हो सकता है झूठ बोल रहे हो तुसी जड़े उन्होंने दे तर्जुमे करके दिखा रहे हो कुफर दे वो तो मैनू तो सिंधी नहीं आती मैं किस तरह तस्दीक करा ते वो जोश में आके कहने लगा कि आपको मैं सिंधी सिखाऊंगा ते कमाल दी गल है शेख अयाज़ दे कलाम दा मौजज़ा वे कि उसनों मैं उस तक पहुँचा उस दे एक दुश्मन दे जरिए जिहड़ा उसनों हर वक्त जलील करने की कोशिश करता सी ते उन्होंने मैनू सिंधी सिखाई और इहो जी सिंधी सिखाई कि मेरे वास्ते न सिर्फ शेख अयाज़ सगों शारती बिटाई भी अपने शायर बन गए ते जिहड़ी उन्हां नाल मेरी यादगार तरीन मुलाकात है वो 30 जून 1970 नूं होई मैं सखर गया ते उन्हां नाल तारुफ नहीं सी मैं उन्हां दे मुंशी नूं कहा कि मैं शेख अयाज़ नूं मिलना चाहना कहने लगा आपका कोई ज़मीन का मसला है कोई ज़मीन का मुकदमा है मैंने कहा है तो ज़मीन का मुकदमा लेकिन मैं ख़ुद शेख अयाज़ साहब की खिदमत में अर्ज़ करना चाहता हूँ वो थोड़ी देर वो अंदर चले गए शेख साहब ने मुझे बुला लिया और कहने लगे देखें आप अगर ये समझ रहे हैं कि मैं लाहौर आके आपका मुकदमा लड़ूंगा तो वो तो मेरे लिए मुश्किल है लेकिन आप बताएं कि आपका मसला क्या है ज़मीन आपकी कहाँ पर है
میں نے کہا جی میرا زمین کا مسئلہ ذرا مختلف قسم کا ہے، میری زمین کہیں کھو گئی ہے اور میں اس کی تلاش میں شیخ ایاز کے پاس آیا ہوں۔ تو وہ کہنے لگے کہیں تم احمد سلیم تو نہیں ہو جس نے میری نظموں کے ترجمے کیے ہیں؟ تو ظاہر ہے اس کے بعد پھر میں کیا عرض کرتا۔ تو اس دفعہ جب میری طبیعت بھی کافی خراب تھی اور ابھی بھی میرے لیے کھڑا ہونا اور زیادہ دیر تک بولنا مشکل ہے، تو میں چاہتا ہوں کہ میں نے جو شیخ ایاز کے بارے میں ان کی شان میں ایک چھوٹی سی نظم لکھی ہے وہ آپ کی خدمت میں پیش کروں۔ نظم پنجابی میں ہے: انگل پھد کے شاہ دی ٹریا شیخ ایاز، انگل پھد کے شاہ دی ٹریا شیخ ایاز، کھولے سارے راز خلقت بھلی کیوں پھرے، پیارا شاہ لطیف دا سجن شیخ ایاز، جگدا دسن ہار سندلی تیرا ساز، کرے انوکھے ناز، انگل پھد کے شاہ دی ٹریا شیخ ایاز، کھولے سارے راز خلقت بھلی کیوں پھرے، پیارا شاہ لطیف دا سجن شیخ ایاز، جگدا دسن ہار سندلی تیرا ساز، کرے انوکھے ناز، ستا جا کے شاہ بھٹ شاہ، ستا جا کے بھٹ شاہ، اندروں جاگ رہا خلقت نو دسے راہ، پینڈا کھوٹا نہ کرے، صدی اکیویں جیم دا بیویں دا اسوار، صدی اکیویں جیم دا بیویں دا اسوار، تارے ڈوبیاں بیڑیاں لیندا جگ دی سار، سندلی دا دلدار شیخ ایاز اساڈڑا، احمد دیس پنجاب دا آیا سندھو چیر، پیچھے چھوڑ کے آ گیا وارث شاہ دی ہیر، کنڈے نین وراگڑے ہیر تتی دلگیر، دھرتی لیرو لیر اٹھو شاعرہ ستیا۔ مہربانی آپ کی احمد سلیم صاحب کے آپ کی صحت بھی ایسا ہی نہیں ہے، اس کے باوجود آپ اتنی دور سے یہاں پہ آئے ہیں اور یہ شاعری جو پنجابی میں آپ نے پیش کی وہ شیخ ایاز کو آپ نے ڈیڈیکیٹ کی ہوئی ہے۔ عباس کھوسو صاحب اساں وٹ آیا ہن اجرکن جا تحفہ کھڑی اساں جے مہمانن لا، عباس کھوسو صاحب کے میں گزارش کندس اچن سبنی کے پانچے طرفاں جے اجرک وٹھی آیا اساں جے مہمانن لا انہن کے پیش کن۔ مہربانی عباس کھوسو صاحب تاں جی جو تاں ایڈو پرے کھاں اجرک جا تحفہ اساں جے سبنی مہمانن لا کھڑی آیا ہو۔ شیخ ایاز چیو تو منجی شاعری اکبر اعظم آہے، ऐं मां दीवाने ख़ासि मुंहिंजी शाइरीअ में दीवाने आम बि आहे त दीवाने ख़ासि बि आहे। मुंहिंजो हर नज़म तख़्ते ताउस ऐं मुंहिंजो हर काफ़ियो कोहिनूर वांगुरु दरख़्शां आहे ऐं मुंहिंजी दिलि ऐं दिमाग़ फैज़ी बि आहे त अबुल फज़ल बि आहे ऐं मुंहिंजे पहलूअ में जोधा बाई बि आहे। फ़र्क़ु फ़क़ति इहो आहे त मुंहिंजी शाइरीअ में न कंहिं प्रताप खे जलावतन कयो आहे न कंहिं चित्तौड़ जे किले खे मसमार कयो आहे। त अयाज़ जी शाइरीअ में अकबर आज़म त हिकिड़ो हुकुमरान हो। अयाज़ जी शाइरी त हिकिड़ी लाफ़ानियत जे उरूज ते पहुचे थी ऐं अयाज़ अमन जो शाइर आहे, प्यार जो शाइर आहे, इनकलाब जो शाइर आहे ऐं शाइर खे हिकिड़ो शाइर कंहिं तरीक़े सां भेटा पेश करे थो। हिन महफ़िल जी जेका सदारत करे रहियो आहे सैयद सरदार अली शाह साहब खे मां तव्हां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में गुज़ारिश कंदसि त अचनि ऐं पंहिंजो सतारती ख़िताब फरमाए। स्टेज पे बैठे हुए मैं तो उनको सोर्स ऑफ इंस्पायरेशन कहूँगा कि उनके का तख्लीकी काम दोनों साहब जो बैठे हुए हैं, असगर नदीम साहब और जिनके मैं समझता हूँ जो उनका जो तख्लीकी अदब है, चाहे वो शायरी की शक्ल में हो, अफसाने की शक्ल में हो या ड्रामे की शक्ल में हो, वो पाकिस्तान में बेमिसाल है।
امن سلیم صاحب کی بھی ہمارے اساتذہ میں سے شامل ہے. اصغر صاحب کے لیے تو میں یہ بات بتاتا چلوں کہ شیخ صاحب نے مجھے یاد آ رہا ہے کہ اس کتاب میں ہے، وہ تاج جو ہے مجھے کریکٹ کر سکتا ہے، کہ انہوں نے لکھا تھا کہ جو اردو میں سب سے خوبصورت نثری نظم اگر میں نے پڑھی ہے تو اصغر ندیم سید کی پڑھی ہے، اور ان کے پسندیدہ شاعر بھی تھے شیخ صاحب کے، وہ خود لکھا ہے اس میں. مونس ایاز میرے دوست، میرے بھائی، امر سندھو صاحبہ، ڈاکٹر عرفانہ ملا صاحبہ، تاج جو صاحب، ऐं उन खां सवाइ आऊं हेठि ॾिसां थो त इलाही सारा असांजा सीनियर असांजा कलीग दोस्त लिखण पढ़ण जी दुनिया सां तालुक़ु रखंदड़ मौजूदु आहिनि. तव्हां सभिनी खे हक़ मौजूदु जीअं सिंध जी अयाज़, ये ख़ुशी जी ॻाल्हि आहे इंतिहाई. तुसां इजाज़त ॾिसो मैं सिंधी विच ॻाल्हि करां थो. इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ही मुसलसल पंजूं अयाज़ मेलो, ही टीम अमर सिंधू, डॉक्टर इरफाना साहिबा, ताज जो गॾिजी जेको मेड़ो मचाईंदा आया आहिनि, इहो यकीनन सरकार त हींअर सहकार कयो आहे. इहा ॻाल्हि मूंखे एडमिट करण में को बि आर कोन्हे, एतराफ़ करण में, त उन्हनि वधि में वधि इहो स्पेस प्रोवाइड कयो हूंदो, पर ही जेको बि मेड़ो मचायो आहे उहो अयाज़ जे आशिक़नि मचायो आहे, अयाज़ जे इश्क में हिननि मचायो आहे. सरकार मेड़ा मचाईंदी कोन्हे, मेड़ा माण्हू मचाईंदा आहिनि. जंहिं वक़्त में सिंध में सकाफ़त खातो ठहियो ई कोन हो अञा, उन वक़्त में जीअं लतीफ़ साईं जो मेड़ो लॻंदो हो, जंहिं वक़्त में अञा शायदि हाणोकी शिकिल में सिंध हुकूमत मौजूदु न हूंदी, उन वक़्त में बि सचल जो मेड़ो लॻंदो हो. सो इहा ॻाल्हि तय सम्झणु खपे त सरकार जी इहा का इज़ाफ़ी ख़ूबी कोन्हे त हू पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरतीअ जे मौसननि ते जेकॾहिं हू कुझु कंट्रीब्यूट कनि था त इहा का हुनजी इज़ाफ़ी ख़ूबी कोन्हे. इहा त बुनियादी तौर ते उहा हिकिड़ी नंढड़ी हाज़िरी आहे जेका ॾेई हू पंहिंजी लॼ बचाइनि था. ऐं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां, लतीफ़ साईं ते मूंखे 3 सालनि खां वठी सकाफ़त खातो मूं वटि रहियो आहे, ऐं असां 4 ग़ालिबन लतीफ़ साईं जा उर्स जेके आहिनि उनजी तक़रीबात असां मुनक़िद कयूं आहिनि. अकबर साहब मूं सां गॾु रहियो आहे, पाण लिखण पढ़ण वारो अहले इल्म अहले अदब दोस्त आहे. असां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि उते कई त भई असांखे उते हुकुमरान ऐं सरकार थी न आहे हलणो, उते असांखे जे असीं ख़िदमत तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां जीअं लतीफ़ जे पिण ते सिंध मां लखे पांधीअड़ा लतीफ़ ते अचनि था, हू पंहिंजे अंदर में पंहिंजे इश्क जी ॾियाटी दुखाए, असांखे उते ईअं फ़क़ीरनि वांगुरु कंट्रीब्यूट करिणो आहे जेके असां तॾहिं उहो असांजो पोरियो साहब पवंदो. अॼु जॾहिं असीं अयाज़ ते ॻाल्हायूं बीठा, मूंखे ख़बर आहे त हिन खां पहिरीं सरकार जो को नुमाइंदो कल्चर डिपार्टमेंट जो डायरेक्टर मुमकिन आहे इन दीवार जे हुन पासे वेठो हुजे, हेॾा टुटी कोन आयो हूंदो पुछण लाइ त का खे तकलीफ़ आहे या न. पर अयाज़ मेलो थियो थे, अभी सब जा सब मौजूद हुआ, ऐं उहो कंहिं मचायो पे, वो आशिक़नि मचायो पे, जीअं हमेशह में सिंध में मेड़ा मचंदा आया आहिनि. जीअं ख्वाजा ग़ुलाम फरीद जे ऐं मेले ते वियसि, असगर नदीम साहब में उते गया मेले ते, मूं का बि सरपरस्ती कोन ॾिठी उते ख्वाजा ग़ुलाम फरीद खे पंजाब जी सरकार को ओन कयो हुजे, का मूं ओनरशिप उते कान ॾिठी. इहा ई ॻाल्हि मूं आलमी उर्दू कॉन्फ्रेंस में जंहिंमें असगर नदीम साहब वेठो हो, मूं ते इहा ॻाल्हि कई हुई त इहो फ़क़ति जेका बि अंधी मंडी ओनरशिप आहे इहा सिंध में मौजूदु आहे, हुकूमती ऐं रियासती लेवल ते, जिते सचल खे लतीफ़ खे ॿियनि खे असां ओन कयो बीठा आहियूं. इहा पंजाब में कोन्हे. पंजाब में इंतिहा पसंदी जी या ॿिमुई बला जेका
उतां खां निकिती उहा इहो न वधे हा अॻिते। जेकॾहिं उतां जो चीफ मिनिस्टर ऐं उतां जा वज़ीर बाबा बुला शाह ते, शाह हुसैन ते, वारिस शाह ते ऐं ख्वाजा गुलाम फरीद ते वेठा हुजनि हा त आउं नथो सम्झां थी इंता पसंदि जी वबा उतां निकिरी आहे। इहो ई हाल केपी में रहियो आहे। उते ख़ुशहाल खान खटक हुजे, रहमान बाबा हुजे, कंहिंखे बि ऑन कोन कयो आहे। साॻी हालत बलोचिस्तान में मस्तवकली जाम दुर्क ऐं ॿिया जेके आइकॉनिक माण्हू रहिया उन्हनि सां उते रही आहे। पर इहा हिते इहा महिरबानी आहे उन वक़्त में उन्हनि माण्हुनि जी जेके 1951-52 में बज़ में सूफ़िया सिंध ठहियो, मीरा मोहम्मद शाह, जीएम सैयद ऐं ॿिया रोशन ख़याल माण्हू हुआ जिन भिटशाह ते वञी इन हिकिड़े सफ़र जी शुरूआत कई। त अॼु असां खां पुछाणो थिए थो, जिते वञूं था पुछाणो थिए थो त फलाणी जॻह ते फलाणो मेलो थिए थो, तव्हांजी ओनरशिप उते छो कोन्हे। एतिरे हद ताईं जो विसारियल तरीन माण्हू लतीफ़ साईं खां पहिरीं लतीफ़ साईं खे रस्तो ॾिसण वारो, घस ॾिसण वारो बुनियादी मोहसिन माण्हू मियो इनात रिज़वी हो, जिते असीं सभु अॻे दफ़े मौजूदु हुआसीं। इहा बि माण्हुनि जी डिमांड हुई, तव्हां मियां इनात खे यादि कोन था करियो, जे दास्तान घड़िया, जे ससवी पुनू, मुमल राणू, उमर मारवी, इहे सभु सुर दास्तान शाइरी जी शिकिल में ॾिना, जे वाई ॾिनी, जंहिंमें शौकत साहब, ताजवारा, इहे सभु असीं उते हुआसीं। त इहा सिंध जी ख़ुशकिस्मती आहे त सिंध में इहा सुजागी, इहा सोच ॿियनि सूबनि जे भेट में, इहा तरक़ी पसंदी जी अप्रोच सिंध में ॿियनि खां वधीक ताक़तवर आहे त उनजे पुठियां केरु आहिनि। लतीफ़ साईं हिकिड़े दौर जो, पंहिंजे दौर जो बाग़ी हो। उनखे घाड़ेटा, दास्तान, सुर ॿिया बराबरि मिलिया हूंदा ॿिए इनात खां ऐं ॿियनि खां। लुत्फ़ुल्लाह शाह क़ादरी हुजे, उन खां पहिरीं ॿिया हुजनि, पर उनमें जेको तफ़क्कुर आहे, जेको फ़िक्र आहे, जेका बाग़ियाना रविश आहे, उहा लतीफ़ साईं जो कमाल आहे। त सही माना में जेको असांजो सिंध जो शऊर आहे, जेका हाणोकी असीं सिंध जे शिकिल में ॾिसूं था, जॾहिं असेंबली जा मेंबर, असां जहिड़ा असेंबली जा मेंबर जॾहिं असेंबलीअ में खुलेआम सिंध ते ॻाल्हाए पंहिंजे वात जो ज़ाइको मटाइनि था, त यकीनन उन जे पुठियां इहा लतीफ़ साईं खां शुरू थी जेका कहाणी हली आहे उते बीठी कोन हूंदी। लतीफ़ साईं खां पोइ त सॼी शाइरी वरी फारसीअ जे रुख़ ते हली वई, असां फारसीअ जा मुरीद थी वियासीं। जेका शाइरी जो हिकिड़ो रिवायत शुरू थी, कुझु क्लासिकल शाइर हुआ जिन पंहिंजे हवाले सां साईं सचल साईं हो, ॿिया हुआ, पोइ बाद में जेके बि शाइर आया, अमल फ़कीर हुजे, ॿिया हुजनि, रुमानवी रस्ते ते घणो, ख़लीफ़ो नबी बख्श हो हिकिड़ो जे सिंध जो केदारो लिखियो, ॿिए पासे हुकुमराननि जी दरबार जी, जे पासे फारसी जी रविश हुई आहे फारसी, उहो शेख अयाज़ हो, पहिरियों दफ़ो जदीद सिंधी, ॿ माण्हू जे सिंध जी उणत कई आहे, सिंध जा ॿ मुख़्तलिफ़ जेके हीअं छेड़ा आहिनि, हिकिड़े पासे लतीफ़ आहे त ॿिए पासे अयाज़ आहे। हीअ जेका जदीद सिंध में मूं चयो त जेका असांखे इंस्पायरेशन मिले थी, जॾहिं असीं बि असेंबलीअ में असीं ॻाल्हायूं था त जॾहिं वॾी वॾी तहरीक हुई, त वॾी वॾी तहरीक में जॾहिं सभु जेलुनि में पिया, शेख अयाज़ ॿिया सभु उन जा किताब जेके आहिनि, 62 में भौर भिड़े आकाश अचे थो, त 2 साल खां पोइ उहो ज़ब्त कयो थो वञे 64 में उहो किताब, ऐं उनजी सख़्तु सज़ा ॾिनी थी वञे, उहे जेलुनि जे पुठियां वञनि था। उन वक़्त जा तख़लीक़ार इहे कोन हुआ रुगो मुतालो, मुशाहिदो ऐं इंस्पिरेशन वठी वेठा हुआ, उन्हनि मुजाहिदो कयो, मुज़ामत कई, ऐं दुनिया बाग़िन बदिलाई आहे, दुनिया कंप्रोमाइज़ कंदड़ माण्हुनि न बदिलाई आहे। हू चवनि था हीअं चओ, मां चवां थो हीअं न चवंदुसि। लतीफ़ साईं खां शुरू थी, लहवारो लोक वहे तूं ऊचो वयो भार, ऐं क़ौम ॿुधाया थे किस्सा कल मूं तोखे तक़दीरुनि जा, अॼु बाग़ीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा, को कीअं न डोड़े मक़तल दे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न डोड़े ज़िंदा दे था ज़ुल्फ़ छिकन ज़ंजीरनि जा। रेज़िस्टेंस ऐं रोमांस जॾहिं पाण में मिलनि था तॾहिं आफ़ाक़ी शाइरी जनम वठे थी। रुगो नारेबाज़ी, मुज़ामत, फ़क़ति मुज़ामत जे उनमें रोमांस शामिल कोन्हे, रोमांस रूह आहे जेको उनमें शामिल थिए थो, उहो जिस्म आहे, उन जिस्म में जॾहिं रूह शामिल थिए थो तॾहिं उहा आफ़ाक़ी शाइरी जनम वठे थी। शेख अयाज़ इन हवाले सां माला माल तरीन शाइर हो। ऐं सम्झां थो त बरे सगीर में पंहिंजे दौर में शेख अयाज़ जेतिरो क्रिएटिव माण्हू, मुंहिंजी पंहिंजी राय आहे त शेख अयाज़ जहिड़ो क्रिएटिव माण्हू जे हमसर दौर में कोन हो। भले फैज़ साहब वारा हुआ, ॿिया हुआ, उनसां हमसर तमामु घणा माण्हू, गैलेक्सी हुई वॾनि माण्हुनि जी। शेख अयाज़ जेकॾहिं उर्दू शाइरीअ में वेंदासीं त उर्दू शाइरी
जेकॾहिं ग़ालिब मीर ऐं उन जे दीवान मां ॿाहिरि निकिती त हू वञी फ़क़ति मुज़ाहिमत ऐं नारेबाज़ी में फाथी। नेचर उनमां निकिरी वई। नेचर उर्दू शाइरीअ जी रिवायत कोन रही है, कॾहिं फितरत उनमें शामिल कोन है जो कैदी कोयल खे नियापो ॾे त वञो कवेलियो वञो, वञी प्रीअ खे चओ त अञा पियो जियां। नियापा मिटनि माइटनि ऐं संतरिन खे ॾिना हूंदा शाइरनि त तूं वञी ॿुधाए छॾिजां मुंहिंजी घरवारी खे अञा आऊं जीअरो आहियां, पर कंहिं कोयल खे कोन चयो हूंदो ऐं उन ईअं कोन संभालियो हूंदो त जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि, जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे, हू पंहिंजूं सावणियूं थर ते मोर जा नाच, वो अलड़ छोरनि जहिड़ा छमर यादि कंदड़ शाइर जेको आहे उहो पंहिंजी फितरत सां कनेक्ट करे थो, इहो उर्दू शाइरी में कोन्हे। इहो शेख हयास जो कमाल हो। ये तो उर्दू शाइरी जी बात जी जगह लज्जे पत जेका आहे उहा हिननि वञी रखी कि पंजाबी शामिल थिया, पोइ हिंदको शामिल थिया, उन्हनि लॼ पत रखी। इहा ॻाल्हि सही हुई त जिते इश्क आइसोलेट करे छॾियो, जेका असीं आइसोलेशन जी ॻाल्हि कयूं था त शेख हयास जेकॾहिं ईअं लिखंदो अचे हा जेको हुन शुरू कयो, मेरे दीदा वरो मेरे दानिश वरो, पाँव ज़ख्मी सही जग डगमगाते चलो, राह में संगो आहन की टकराव में अपनी जंजीर को जगमगाते चलो। इहो ईअं खयो अचे हा त वाकई सही हो त शेख साहब पंहिंजा अॻ जा ऐं पोइ जा अलाए केतिरा बुत किराए चुको हुजे हा। जेका असद अदीम सैयद साहब ॻाल्हि कई त हुनखे पंहिंजी ॿोलीअ सां कमिटमेंट ऐं हुन इश्क आइसोलेट करे पंहिंजी ॿोलीअ ताईं बीहारे छॾियो ऐं शेख साहब ॿिए पासे लिखण लाइ कोन वियो। जो हुन कंटिन्यू न रखियो त हू हुन ॿोलीअ में पंहिंजो ओरिजिनली पंहिंजी तख़लीक़ आणे। जेकॾहिं उन डगर ते शेख साहब निकिरे हा त कहाणी मुख़्तलिफ़ हुजे हा, पर यकीनन उनजी कमिटमेंट हुई पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी मिटीअ सां। इहो ॿियो आस्पेक्ट आहे, ॿियो पहलू आहे, हू ॿियो पहलू आहे। ॻाल्हाइण जो एतिरो छो न, वाई नॉट, छो न लिखणु खपे। ऐं अॼु बि असांजा जेके दोस्त आहिनि लिखण वारा जेके शाइरी कनि था या लिखनि था, उन्हनि सां बि इहो कंदो आहियां त छो न लिखणु खपे उर्दूअ में, ॿी ॿोलीअ में छो न वञणु खपे। उन ॾींहुं जेको आलमी उर्दू कॉन्फ्रेंस हुई उनमें हिकिड़ो ॾाढो मज़ाइया हिकिड़ी निशस्त हुई जेका पंहिंजे प्रोफेसर साहब पंहिंजे डॉक्टर जाफ़र अहमद पे कंडक्ट की, जंहिंमें असीं गॾु हुआसीं त उनमें ॻाल्हि हुई त पाकिस्तानी सकाफ़त तनक़ीदी ऐं तख़लीक़ी पहलू। मुंहिंजो त पहिरियों ई सवाल इहो हो त छा पाकिस्तान में पाकिस्तानी सकाफ़त नाले का शइ जुड़ी सघी आहे? ही उते उहे सकाफ़तूं आहिनि जेके बुनियादी तौर ते पाकिस्तान खे शनाख़त ॾियो बीठियूं आहिनि, जंहिंमें सिंधी आहिनि, सराइकी आहिनि, पंजाबी आहिनि, पख्तून आहिनि, बलोच आहिनि, उहे ॾियो बीठा आहिनि। जॾहिं 1940 जी करारदाद ख़ुदि मुख़्तियारीअ जे वाइदे जे बुनियाद ते बीठल आहे। जॾहिं उन वाइदे तां उहा रियासत फिरी वई, छो त उहा ख़ुदि मुख़्तियारी 1940 में उन्हनि क़ौमियतुनि खे, उन्हनि ज़बाननि खे उन्हनि जी सकाफ़त सेखारी हुई। इहो गुरूर उन्हनि खे उन्हनि जे पस मंज़र ॾिनो हो। जॾहिं उन ताईं उहा रियासत फिरी वई, उन ते न बीठी त पोइ पाकिस्तानी सकाफ़त जुड़ी किथां सघंदी? इहो पॉसिबल न आहे त असीं उनखे नालो ॾेई चऊं त जुड़ंदी। इहो फ्रॉड थी सघे थो जो अञा ताईं ॿोलियुनि वारो बिल जेको आहे उहो सेनेट जे तहखाने में सड़े पियो, उते क़बूल करण लाइ तयारु कोन्हनि त पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, सराइकी, पख्तून ऐं ॿियनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उहो नथो निकिरे, ओन जेसि ताईं न कंदा। इंडिया में 26 ॿोलियुनि खे ओन कनि था, इज़त ॾियनि था। हिते क़ौमी ॿोली तो तस्लीम करण लाइ तयारु कोन्हे, तेसि ताईं उहा जुड़ी कोन सघंदी। शेख साहब जा असीं त गर्विदा रहिया आहियूं, पढ़ंदड़ आशिक़ पंहिंजे यूनिवर्सिटी जे ज़माननि खां वठी पढ़ंदा आया आहियूं। शेख साहब जा कई पहलू आहिनि। यकीनन ही 5 ॾींहंनि जी जेका आहे मेलो, हिन में इलाही सारा मूं ॾिठा आहिनि त ॾाढा ज़बरदस्त सेशन डिज़ाइन थियल आहिनि। शेख साहब जे आर्ट जे हवाले सां, ओपेरा जे हवाले सां, फ़न जे हवाले सां, उनजी रोमांस जे हवाले सां, उनजी तख़लीक़ जे उन ॿियनि पहलुअनि जे हवाले सां। यकीनन शेख साहब उन दौर जो इंतहाई पढ़ियो लिखियो माण्हू हो, जंहिं ज़माने में पढ़ियल लिखियल माण्हू घटि हुआ पर पाणी पढ़ियल वधीक हुआ। माण्हू घटि पढ़ियल हुआ, पाणी घणो पढ़ियल हूंदा हुआ। ऐं हक़ीक़ी माना में सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे पढ़ायो शेख हयास। आलमी दुनिया सां उनखे कनेक्ट कराई। दुनिया जा नाला शेख हयास जी शाइरीअ मज़ा कढी, उन्हनि जे किताबनि जा नाला कढी, पोइ वरी उन्हनि खे पढ़ण जो सिलसिलो शुरू थियो।
त शेख साहब कंहिंखे थो कोट करे, जे शेख साहब लिखे थो त निकोलस काज़ानज़ाक्स जो फलाणो नाविल जेको आहे उहो पढ़णु खपे, त उहो असां पंहिंजे पननि ते नोट करे उहो नाविल वञी कराचीअ जे उर्दू बाज़ार जे फेयर प्राइस शॉप तां ऐं कबाड़खाने मां ॻोल्हणु शुरू कयो त किताब किथां मिलंदो। शेख साहब पढ़ियल लिखियल माण्हुनि खे पढ़ायो। इहो अयाज़ जी सभ खां वॾी हो ॻाल्हि हुई त जेके दुनिया जा उहे शाइर उहे किरदार वाक़ुफ़ थिया, उहे झांसी जी राणियुनि खां वठी सेंट फ्रांसिस ऑफ एसेसी ताईं, उहे माण्हुनि खे ख़बर कान हुई त इहे नाला कीअं आहिनि, ऐं छो त उहो दौरु अहिड़ो हो जंहिंमें यकीनन उन्हनि मुजाहिदो बि कयो पिए, जदोजहद हुई, जेलूं हुयूं, सख़्तियूं हुयूं, मार्शलाऊं हर आए ॾींहं बिछियूं हुयूं मथां। ऐं जेको किरदार असांजे अदीब खे आई एम सॉरी टू से हिन दौर में पंहिंजो ज़ाहिर करणो पवंदो, ऐं उहो किरदार मुजाहिदे बेस्ड हूंदो, उहो मुज़ाहिमत बेस्ड हूंदो। ख़ुदि असांजे साम्हूं बाबा जी भरपूर मज़ामत कोन्हे। जेकॾहिं आऊं पंहिंजे पाण खे वज़ीर सम्झी जेकॾहिं आऊं हुकूमत जो हिसो आहियां, आऊं चां थो त फेसबुक जो स्टेटस मुराद अली शाह सरदार शाह जा कन ऐं अखियूं नथो खोले सघे, इहो यकीन करे छॾियो। यू नीड इफेक्टिव रेजिस्टेंस। जॾहिं असांजूं अखियूं खुलनि उते, या असीं छा कयूं, असांजी गाइडेंस, असांखे सिमत ॾेखारणु, रस्तो ॾेखारणु, तव्हां हुक्मराननि खे या जेके वेठा आहियो इक़्तिदार में उन्हनि खे छा करणु खपे, इन लाइ हिकिड़ो कलेक्टिव रोल जोड़णो पवंदो। ऐं मूंखे हिन ॻाल्हि में ख़ुशी आहे इहा चवंदे त सिंध में जेतिरो बि स्पेस मुज़ाहिमत जो हींअर क्रिएट थियो बीठो आहे, त उहे ही खाना बदोश जो जेको हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो टोलो आहे, ऐं इहो घटि में घटि हिकिड़ो मुज़ाहिमत ऐं रेज़िस्टेंस जो पंहिंजो भरपूर रोल प्ले कयो बीठो आहे। ज़रूरु थींदो आहे कावड़ ऐं गुस्से जे इज़हार में इंसान खां ग़लतियूं बि थींदियूं आहिनि। जेका ॻाल्हि कावड़ ऐं गुस्से जी कई असरद नदीम साहब, उहो ज़रूरु थींदो आहे, पर इहो प्रोसेस आहे। प्रोसेस में फिल्ट्रेशन थींदी, शयूं अॻिते वधंदियूं, पर बेसिकली इहा एंगर जेका आहे इहा रेज़िस्टेंस आहे, इहो कॉज़ ऑफ रेज़िस्टेंस आहे, ऐं उनखे कन्वर्ट करणो पवंदो असांखे समाज जे हक़ में, ऐं मुस्तक़िल उनजो फ्रूट खणण लाइ असांखे इहो कंटिन्यू रखणो पवंदो। सकाफ़त खातो जेतिरो बि 3 सालनि में करे सघियो आहे उहो कमु साम्हूं आहे, ऐं का बि ॻाल्हि ॿी न कंदुसि, पर यकीनन उन में असांखे तव्हां सभिनी जो सहकार खपे। जेको शेख अयाज़ साहब ऐं मोहम्मद इब्राहिम जोए जे 1954 जो ख़्वाब हो त सिंध में ट्रांसलेशन ब्यूरो जो क़याम थिए, त जेको आलमी अदब आहे उहो सिंधीअ में अचे, ऐं सिंधीअ जो अदब जेको आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ ज़बाननि ताईं पहुचे, जेको अहम तरीन कमु आहे, जंहिंजी शिकायत असां सोर्स मटीरियल जेकॾहिं प्रोवाइड न कंदासीं अमन सलीम साहब खे, असगर नदीम साहब खे, ऐं ॿियनि समूरनि दुनिया जे लिखंदड़नि खे जेके ॿाहिरि वेठा आहिनि, त उन्हनि जी डायरेक्ट सिंधीअ ताईं एक्सेस कोन्हे। असांखे सिंधीअ मां उहो अंग्रेज़ीअ में ऐं दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में कन्वर्ट करणो आहे, त उन ख़्वाब जी ताबीर 2019 में इन ई शिकिल में थी आहे त मोहम्मद इब्राहिम जोयो ट्रांसलेशन ब्यूरो जो क़याम अमल में अची चुको आहे, जंहिंजो कमु तमामु जल्द शुरू थींदो। जेका ॻाल्हि कई असगर नदीम सैयद साहब, त असां फोक मां कोक में फाथा आहियूं वञी स्टूडियो में। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदे सची ॻाल्हि आहे, मेरे को ख़ुशी थी है, मैं तुसां नाले ॻाल्हि शेयर कर रहा कि वो जड़ा तुसां दी ॻाल्हि है फोक टू कोक वाली, बहु जल्द तुसां वेखसो कि उन कोक दे अपोजिट एक लोक स्टूडियो दा क़याम थींदा पिया आहे कराची विचूं, ऐं उते अयाज़ दी पोइट्री भी कंपोज थी सी, त सिराइकी शायरी भी कंपोज थी सी। लोक स्टूडियो आर्ट्स काउंसिल कराची उनजे सहकार सां उनजे बेसमेंट में मुकमिल तौर ते उहो क़ाइमु थियो आहे, जंहिंमें असां पंहिंजे सकाफ़ती वरसे खे, उन्हनि सभिनी लोक गीतनि खे, पोइ चाहे उहो सिराइकी जो हुजे, वींदे पे मुल्तान अंगूर गिद्दी आवी ज़रूर गिद्दी आवी, या असांजी सिंधीअ जा उहे पुराणा लोक गीत, लुॾे लुॾे पियो निमन जे टारनि में, तोखे लॻो वञीअ जो वाह, तोखे लॻो जिदल जो वाह, इहे सभु गीत असां लोक स्टूडियो में खणी ईंदासीं, ऐं रिवाइवल ऑफ म्यूज़िक थींदी। उन में तव्हां सभिनी जी मूंखे आऊं वेलकम कयां थो, जेके बि इन हवाले सां कंट्रीब्यूट करणु चाहियो, प्लीज़ डू कम फॉरवर्ड।
ऐं असांखे सपोर्ट करियो त असीं शेख अयाज़ जी शाइरी जेका आहे उहा नवां ॻाइण वारा असीं पैदा कयूं, नए रंग सां, नए तरंग सां ऐं ख़ूबसूरत धुनुनि सां उहे साम्हूं अचनि ऐं पंहिंजो ही क़ाफ़िलो जारी रहे ऐं सिलसिलो जारी रहे। ऐं वंस अगेन शुक्रगुज़ार आहियां खाना बदोश जी सॼे सथ जो जंहिं असांखे हिते मदू कयो, तव्हां सां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। ऐं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं म्यूज़िक जे विचां हिकिड़ो 10 मिंटनि जो गैप हुजे त असां लाइब्रेरी जेका अलामा दाऊद पोटो लाइब्रेरी जे बिल्कुलु पोएं पासे, इहो पहिरियों दफ़ो मूं सम्झां थो लाहौर में हुजे त हुजे, मूंखे ख़बर न आहे, पर सिंध में पहिरियों दफ़ो हैदराबाद में इहो क़ाइमु थियो आहे। राइटर्स जेका आहे उहो रेस्ट हाउस जेको आहे उहो क़ाइमु थियो आहे ओताक जे नाले सां, त जेके सिंध जा आर्टिस्ट अदीब ॿिया अचनि त उनखे हिकिड़ो पंहिंजो घर नुमा हिकिड़ो अकोमोडेशन हुजे जिते उहे रही सघनि। ऐं चाहे उनजो हीअ जेका आहे उहो रिबिन कटिंग आहे, त आउं चाहींदुसि त असांजा राइटर दोस्त असां सां गॾु हली उनजी रिबिन कटिंग जो आहे, उन्हनि जे रहण लाइ उन्हनि जी अकोमोडेशन आहे। त जे हिन खां पोइ 10 मिंट जो जेकॾहिं गैप हुजे या 5 मिंटनि जो म्यूज़िक सेट थिए त असां उहा रिबिन कटे वठंदासीं। सो वंस अगेन तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां सभिनी जा थोरा आख़िर में अयाज़ जो रुगो इहो मूंखे जेको यकीन ओचितो ओचिता यादि अचनि पिया त 2 सीटूं पढ़णु लाज़मन सम्झां थो। धरती छा छा दान करे वई, औख ॾेई इंसान करे वई, आई तुंहिंजी सार त सुपरी सूर्य खे आसान करे वई, इश्क करिश्मा ॾेखारिया दिल कुफर मथां ईमान करे वई। ज़बरदस्त इश्क करिश्मा ॾेखारिया दिल कुफर मथां ईमान करे वई। तमामु ख़ूबसूरत तव्हां जेके ॻाल्हियूं कयूं, ऐं यकीनन इहो हिकिड़ो जेको ड्यूओ आहे सिंध जो कल्चर डिपार्टमेंट ख़ुशनसीब आहे त उते हिकिड़ो शाइर जेको आहे मिनिस्टर आहे ऐं जेको सेक्रेटरी आहे उहो पाण पंहिंजे अदबी हवाले सां तमामु वॾो नालो आहे। रिवायती तौर ते वोट ऑफ थैंक्स में असां नाला पढ़ंदा उन्हनि सभिनी जा जन असांजो साथ ॾिनो, पर अॼु असां वोट ऑफ थैंक्स में चाहियूं था त खाना बदोश जे सथ पारां अकबर लगारी साहिब खे बुके पेश कयूं, खेसि असां गुज़ारिश कंदासूं त हिते अचनि। ऐं इहो असांजो टोकन ऑफ थैंक्स आहे जेके पूरा 5 ॾींहं हिते तव्हां असां सां गॾु रहिया आहियो ऐं जंहिं तरीक़े सां हिन सॼे मेले मचाइण में तव्हांजी कंट्रीब्यूशन रही आहे, उन जे हवाले सां भरपूर ताड़ियूं थियणु घुरिजनि। ऐं उन सां गॾोगॾु जीअं असांजो जेको खाना बदोश जी जेका डिज़ाइनिंग जेके बि पोस्टर आहिनि असांखे लॻंदो आहे त उन में 50% जेका हिन मेले जी सूंहं हूंदी आहे उहा डिज़ाइनिंग सां हूंदी आहे ऐं उहो डिज़ाइन कंदो आहे असांजो ख़ुदाबश कबड़ो साहिबु। अॼु पहिरियों दफ़ो हिन इब्तिदाई तक़रीब में कराची खां आयो आहे, मां चाहींदसि त अबड़ो साहिबु अचे, असां हुनखे बि हिकिड़ो बुके पेश कंदासीं। ख़ुदाबश कबड़ो साहिबु अत्या खे चवां त बड़े जे पारां बुके वठी वञे। असां गॾु उन सां गॾोगॾु असां इहा यकीनन ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त इब्राहिम जोए जे शेख अयाज़ मेले में इन शइ जो ऐलान थी रहियो आहे त इब्राहिम जोए ट्रांसलेशन ब्यूरो इस्टेब्लिश थी वियो आहे कल्चर डिपार्टमेंट जे पारां, या लोकल स्टूडियो इस्टेब्लिश थियो आहे। इहे हिकिड़ा इंतिहाई अहम क़दम आहिनि त सिंध जा अदीब ऐं दानिश्वर हाणे दुनिया उन्हनि खे शेख अयाज़ खे दुनिया जी ख़बर, दुनिया खे शेख अयाज़ जी ख़बर पवंदी त शेख अयाज़ कहिड़े कैलिबर जो शाइर आहे। ऐं असां सम्झूं था त शेख अयाज़ अगरि हक़ीक़ी तौर ते ट्रांसलेट थिए त जीअं यूरोप में रोमीअ जो किताबु तव्हांखे बेकरीअ ते बि मिलंदो त शायदि हर जॻह ते असांखे शेख अयाज़ जो किताबु नज़र ईंदो। ऐं इहो हिकिड़ो ख़्वाबु आहे जेको कॾहिं न कॾहिं ज़रूरु साबिया माणींदो। असां पंहिंजे सभिनी महिमाननि जा, सभिनी अदीबनि जा, दानिश्वरनि जा, शाइरनि जा, पंहिंजे यूनिवर्सिटीअ जे सभिनी फैकल्टी मेंबरनि जा ऐं शागिर्दनि जा, वॉलंटियर्स जा, ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको सॼो पिंडाल जेका डेकोरेशन में पप्पू कोडिट साहिब जो ऐं उनजी सॼी टीम जा, अमन सेलर जा, आमिर जा, सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। हीउ 5 ॾींहंनि जो असांजो तव्हां सां साथ रहंदो। हिकु दफ़ो वरी असां तव्हां सभिनी जा तमामु घणा थोराइता आहियूं। सामाइन हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsin.com। हाणे पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो।
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।